अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पे सिंध वाइस ऐं मां आहियां ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु पॉडकास्ट में असां सां मखदूम मोहसिन साहब महिमान तौरु मौजूदु आहिनि। पाण PTI जा अॻुवान आहिनि ऐं हालात सां हुनजो तालुक़ु आहे ऐं सियासी वर्कर आहिनि, नौजवान आहिनि, सियासत में पंहिंजी जदोजहद करे रहिया आहिनि, जेल यात्रा बि करे आया आहिनि ऐं जेको सिंध में कुझु सियासी माण्हुनि ते जेकी जीअं केस थियनि था उन्हनि खे हे बि नौजवान मुंहुं ॾेई आयो आहे। ऐं ताज़ो जेको आहे वरी हिकु भेरो ॿीहरनि जी शयूं इहे हाईलाइट थियूं त संदसि वालिद साहब हिकिड़ो ॾींहुं ओचितो प्रेस कॉन्फ्रेंस करे साणसि लातालुकी जो ऐलान कयो ऐं खेसि चयो त हुनजी सियासत ऐं मिल्कियत मां इनखे मां आग कयां थो। इन खां पोइ वरी मखदूम मोहसिन साहब पाण उन में प्रेस कॉन्फ्रेंस कई, शयूं सॼियूं रिकॉर्ड जो हिसो आहिनि, त इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो त हालात जी सियासत ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ख़ुदि सिंध जे अंदरि हिननि जी जेका पॉलिटिकल का स्ट्रगल हले पई त उहा कंहिं लेवल ते आहे, त उन ते ई असां मजमूई तौरु ॻाल्हि ॻोल्ह कंदासीं। मुर्ज़ा, वॾी महिरबानी, तव्हां आयो असां वटि। पहिरियां त ॿुधायो त छा पियो थिए, सियासी सरगर्मियूं कहिड़ियूं पियूं हलनि, कुझु ख़ामोशी नज़र पई अचे तव्हांजी, ऐं मतिलबु ॿियो त तव्हांखे माना हिन वक़्तु हू पोज़ीशन कहिड़ी आहे PTI जे अंदरि, उहिदो मिलियल आहे या बसि ईअं ई तव्हां जस्ट कारकुन जे तौर ते? साईं सीनियर वाइस प्रेसिडेंट आहियां सिंध जा। कीअं छा पोज़ीशन अचे पई? मूंखे त नज़र त एक्टिविटी कोन पई अचे सॼी सिंध जी। आऊं पंहिंजे तक में एक्टिविटीज़ कयां पियो ऐं तक में कतन ख़ामोश न आहियां। डे वन खां वठी हिकिड़े प्रोसेस तहत कमु करियूं पिया। पंहिंजनि वटि ख़ुशी गमी हुजे, को इशू हुजे, सीरियस इशू जिथे हुजनि। मुंहिंजे ज़िले में मोटरवे जो हिकिड़ो सीरियस इशू, हुन में बि हिकिड़ो लीड ते किरदारु अदा कयोसीं। उन खां पोइ बि जेके इशूज़ थियनि था उन्हनि में ऐं सम्झां थो सरगर्म पार्ट प्ले कयूं पिया। ऐं जीअं वक़्तु ईंदो 2024 में त हालात साज़गार कोन हुआ असांजी पॉलिटिकल पार्टी जे हवाले सां, ऐं असांखे इलेक्ट्रल प्रोसेस खां ॿाहिरि रखियो वियो। जेका असांजी ॿी टीम जंहिं हिसो वरितो उन्हनि खे केतिरी वॾी मोट मिली उहा आवाम जे साम्हूं आहे। सो सम्झां थो त इन ई रिदम खे कंटिन्यू कंदासीं ऐं ईंदड़ आम चूंडूं अञा त मुंहिंजे साम्हूं सम्झां थो 2-3 साल आहिनि हुन में, तेसीं अञा कम खे तेज़ कंदासीं। जीअं वेझा ईंदा त कम खे एक्टिविटीज़ खे अञा वधाईंदासीं। अच्छा, तव्हांखे माना हूअं तव्हां छा थो सम्झो त सिंध में जहिड़े नमूने सां PTI खे एक्टिवली कमु करणु खपे, जेका सूबाई क़यादत आहे, हिते त घटि में घटि इन लेवल जूं पाबंदियूं कोन आहिनि जीअं की ॿिए पासे मामला आहिनि, पर उनजे बावजूदि क़यादत ख़ामोश ऐं मामला ग़ाइब छो लॻा पिया आहिनि समूरा पस मंज़र खां? ॾिसो, पॉलिटिक्स कबी आहे माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ, माण्हुनि खे इज़त ॾियण जे लाइ, या माण्हुनि जा मसइला हल करण जे लाइ। माण्हुनि खे वधीक आज़माइश में विझिजे, माण्हुनि खे वधीक तकलीफ़ुनि में विझिजे, ऐं सम्झां थो या का मुस्बत का स्ट्रेटजी न हूंदी। हींअर जेके मुल्की हालात आहिनि या जंहिं तरफ़ हालात वञनि पिया, इनखे स्पेसिफिकली अगरि तव्हां मूंखां पुछंदो त आऊं पंहिंजे तक जे माण्हुनि खे या जेके दोस्त मूंसां वाबस्ता आहिनि, आऊं उन्हनि खे आज़माइश में विझण खां पासो कंदो। इन जे करे ई मूं फ़ैसिलो कयो त 2024 जी इलेक्शन में जीअं नॉमिनेशन जो मुंहिंजो इशू थियो, आऊं चाहियां हा त हाई कोर्ट जे थ्रू आऊं उन फॉर्म खे बहाल कराए, ऐं अगरि ज़बरदस्ती करणी हुजे त आऊं करे वञा हा। पर मूं बहितरु सम्झो त कॾहिं मैदान में पोइ हिते भटिबो आहे, कॾहिं वरी फ्रंट ते बि खेॾिबो आहे। 2018 में फ्रंट ते खेॾियोसीं, 2022 जी लोकल बॉडीज़ में फ्रंट ते खेॾियासीं, 24 में बैकफुट ते खेॾियासीं। वरी इंशाल्लाह स्ट्रेटजी जे जीअं हालात साज़गार थींदा। ऐं पाकिस्तान जी पॉलिटिक्स में तव्हां ॾिसो त माज़ी जी हिस्ट्री आहे त इदारनि में ऐं पॉलिटिकल पार्टीज़ में कॾहिं हमांगी हूंदी आहे, कॾहिं इख़्तिलाफ़ात हूंदा आहिनि, कॾहिं शिदत हूंदी आहे। तव्हां 80s वारो दौरु कढो, बेनज़ीर साहिबा सां केतिरी शिदत हुई, वरी 88 खां पोइ मामलात थधा थी विया। तव्हां नवाज़ शरीफ़ साहब वारो 99 वारो दौरु ॾिसो, वरी तव्हां 2013 में हुनखे वज़ीर आज़म थी आंदो। त इहो पॉलिटिक्स में ईअं थींदो आहे, या ईअं कोन्हे त को काटा लॻी विया आहिनि या छा। लीडरशिप तब्दील थींदियूं आहिनि ऐं हींअर लीडरशिप असांजी, पर हिकिड़ो फ़र्क़ु ज़रूरु आहे। जेल में बेनज़ीर साहिबा बि रही, जेल में ज़रदारी साहब बि रहियो, जेल में नवाज़ शरीफ़ साहब बि रहिया, मरियम बीबी बि रही, ऐं कंहिं ते बसि तनक़ीद नथा करे रहिया। हिकिड़ो फ़र्क़ु ज़रूरु आहे, उन्हनि खे कोर्टुनि ते आंदो ईंदो हो, मीडिया सां ॻाल्हाइण जी इजाज़त हूंदी हुई, आवाम उन्हनि खे ॾिसी सघंदी हुई, दोस्त उन्हनि सां मिली सघंदा। मूंखे यादि आहे ज़रदारी साहब जेल में हूंदा, इलाही सारा दोस्त उन्हनि सां जेल में मिलण वेंदा, नवाज़ शरीफ़ साहब सां मिलण वेंदा। न, उन्हनि खे ईअं ॿाहिरि रखियो, पर तव्हांजा हमरा लठियूं डंडा कुआड़ियूं खणी पहुची था वञनि कोर्टुनि में, विच में जेको उनजा इन में ज़िम्मेवार पाण आहिनि, तव्हांजा कारकुन ज़िम्मेवार आहिनि। ठीकु आहे, खणी कारकुननि सां उन्हनि खे मिलण न ॾियनि, पर एटलीस्ट तव्हां उनखे मीडिया सां ॻाल्हाइण जी इजाज़त ॾियणु खपे। सिक्योरिटी आहे, मुल्की इदारा। हिकिड़े सज़ा याफ़्ता कैदी खे कीअं मीडिया सां ॻाल्हाइण जो कानून आहे छा? ॾिसो, जेसीं ताईं ट्रायल पिया हलियो, कुझु केसनि में ट्रायल हले पियो न, पर हाणे सज़ा त थी वई। हाणे चलो सज़ा अची वई। सज़ा खां पहिरीं जॾहिं ख़ान साहब खे अरेस्ट कयूं, उन खां जेसीं ताईं फ़ैसिलो आयो
तेसीं ताईं त हुनखे ॾेखारे सघिया थी न पर उन में 9 मई वारो वाक़ियो ॾिसो, जहिड़ी पहिरीं ॾींहुं गिरफ़्तारी थी त वॾी सूरत एॾी ख़राबु कई वञे थी जो हाणे ख़ुदि उन जी सिक्योरिटी जो बि मसइलो थी सघे थो, त उनजे करे ऐं तव्हांजा जेके अॻुवान आहिनि हुननि जूं भेनरूं आहिनि उहे त वञी मिलन्स थियूं पियूं जेल जे अंदरि। अॻुवाणनि खे नथा मिलण ॾियनि सर, वकीलनि खे मिलण ॾियनि था, फैमिली खे मिलण ॾियनि था, अॻुवाणनि खे नथा मिलण ॾियनि। हाणे हे बि मोह बि वठी वञी वेहनि था न, ॾिसो मुलाक़ातूं ॿियनि जूं बि थींदियूं रहियूं आहिनि न, हिते पाण वटि आसिफ़ ज़रदारी साहिब जूं सेंट्रल जेल में मुलाक़ातूं हूंदियूं, जॾहिं बि हेयरिंग हूंदी उन ॾींहं ते मुलाक़ातूं थींदियूं, चाहे उहा हेयरिंग खणी कोर्ट जे अंदरि बि थींदी हूंदी। पर हिते जॾहिं बि थिए थी हेयरिंग त हिते पहिरें दफ़ा इहो डिफरेंस इहो आहे। ॿी ॻाल्हि तव्हां सही पिया चओ ऐं तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो, पर हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त कॾहिं बि कोर्ट कैदीअ लाइ जेल में अंदरि कान वेही, हिते इहो फ़र्क़ु आहे त कोर्ट खे खणी था अचनि। ज़रदारी साहिब वटि बि सेंट्रल जेल में ज़रदारी साहिब खे खणी ईंदा, पर ज़रदारी साहिब खे मिलण जी इजाज़त हूंदी, ज़रदारी साहिब जूं एक्टिविटीज़, क्लिप, मुलाक़ात, पर उनजी ट्रायल बि कोर्ट जे अंदरि, पर उन ट्रायल जे दौरान दोस्तनि खे इजाज़त हूंदी, वकीलनि खे एक्सेस हूंदी, ज़रदारी साहिब फैमिली सां मिलंदो हो, ज़रदारी साहिब हुते माण्हुनि सां ॻाल्हाईंदा हुआ। हिते त तव्हां इहो नथा सम्झो त इन हालतुनि जो जेका ज़िम्मेवारी आहे ख़ुदि PTI जे उन सेकेंड क़यादत ते थिए थी, उन्हनि इहो माण्हुनि खे प्रोवोक करे इहे जेके हमला कराया 9 मई वारो, जेकॾहिं इहो न थिया त शायदि इन क़िस्म जूं हालतूं न हुजनि। 9 मई ते जेको कुझु थियो उहो न थियणु खपंदो हुयो। एज़ ए इंडिविजुअल आउं हुनखे कंडेम कयां थो। इदारा असांजा आहिनि, प्रोटेस्ट करण जो बि हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, ऐं उन में मेजॉरिटी जिन माण्हुनि कयो उहे माण्हू प्रेस कॉन्फ्रेंस करे भॼी विया ॾुखे वक़्त में। पहिरीं ॻाल्हि त माण्हूअ खे यकसुखनू थी बीहण जी ज़रूरत आहे, माण्हूअ खे बीहणु खपे, ऐं मुश्किल टाइम में कॾहिं बि माण्हूअ खे पंहिंजी लीडरशिप खे छॾणु न खपे। पोइ सही हालातुनि में माण्हू जी मर्ज़ी आहे, तव्हां कहिड़ो बि पॉलिटिकल रस्तो वठो। जिन इहे हरकतूं कयूं उहे मेजॉरिटी उहे पार्टी छॾे हलिया विया अथव, हलिया विया आहिनि। त इहा आउं चवां थो त उन्हनि जी इंक्वायरी थिए, उन्हनि खे सज़ाऊं मिलनि। उन टाइम ते माण्हू वियो भर्ती कंदो न, जेको बि अचे पियो अचे, बिस्मिल्लाह, जेको पॉलिटिकल पार्टी आहिनि साईं, पॉलिटिक्स में जेको ईंदो माण्हुनि खे शामिल कराईंदो। बाक़ी जिन ग़लति पॉलिसियूं ठाहियूं उन्हनि जी इंक्वायरी थियणु खपे, उन्हनि खे सज़ाऊं मिलणु खपनि। हाणे पहिरीं ॻाल्हि त ख़ान साहिब 9 मई ते ख़ान साहिब पाण त अरेस्ट हो, पाण त कोन हो जो चई त भई वञी त हमला करियो। असीं फॉलो कंदासीं जेका लीडरशिप जी लाइन हूंदी, जेके ॿिया आहिनि उन्हनि जी लाइन जा असीं पाबंद न आहियूं। हिते बि त तव्हांजो सूबाई सदर पाण डंडो खणी एयरपोर्ट जे साम्हूं इंक्वायरी थियणु खपे। तूं चवां थो न, माना हिते इहे हिकु पॉलिटिकल पार्टी जो कमु न आहे इन क़िस्म जो। इन खां वधीक त पीपुल्स पार्टी ते ॾुखिया ॾींहं आया आहिनि, इन खां वधीक त नवाज़ शरीफ़ ते बि ॾुखिया ॾींहं आहिनि, उहे बि गिरफ़्तार थिया आहिनि, 3-4 दफ़ा गिरफ़्तार थिया आहिनि। उन्हनि जा माण्हू नवाज़ शरीफ़ साहब बि इदारनि ते हमला कया न, जॾहिं वज़ीर आज़म हो न, वज़ीर आज़म खां पोइ तव्हांखे यादि हुजे न, गुजरांवाला जलसे में, गुजरांवाला में जलसो थियो जो नवाज़ शरीफ़ साहिब खे पनामा में लाथूं, त तव्हां यादि कयो, हुन में मरियम नवाज़ साहिबा जी हिकिड़ी स्पीच अथव त ये जो दहशतगर्दी है फ्ला 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 कयूं। नवाज़ शरीफ़ साहब बाक़ाइदा सिटिंग कुझु इदारनि जा अॼु मुझे क्यों निकाला, ऐं तरक़ी जी राह ते गामज़न हो, पाकिस्तान मूंखे न लाहियो आहे त हींअर पाकिस्तान पैरिस भला 3 दफ़ा तूं वज़ीर आज़म थिए, हुन खां पोइ बि तुंहिंजो भाउ वज़ीर आज़म आहे, तुंहिंजी धीउ वज़ीर आला आहे, भला हेसीं ताईं तव्हां छा कयो आहे? तई ॾेई त सिंध खे हिकिड़ो ताईं मोटरवे बि कोन सघिया आहियो, सुपर हाईवे खे थोरो एक्सीडेंट कयो आहे, तव्हां छा मिलियो आहे सिंध? ऐं तव्हां दुनिया में तव्हां ॾिसो त जिथे बि शिप पोर्ट आहे, पोर्ट खां जिथे सामान वेंदो उतां ई खां मोटरवे जी शुरूआत थींदी। असां वटि अहिड़ी बदकिस्मती आहे, जिथे सामान पहुचणो आहे इस्लामाबाद ऐं लाहौर में, उते मोटरवे ठहियो आहे, ऐं जिथे पहुचणो हुते आहे सुपर हाईवे खे थोरो एक्सीडेंट। सिंध सां हमेशह सोतली मां जो सलूक कयो आहे, इवन बलोचिस्तान सां बि कयो। मियाँ साहब हमेशह पंजाब बेस्ड पॉलिटिक्स कई आहे। हुननि मोटरवे जे लाइ पैसा ॾिना त तव्हांजे ज़िले वारो DC बि मालिक डबो करे वियो न, इहो भला केस किथे पहुतो? तव्हां इन में पिटिशनर थिया हो त इन में छा थियो? इहो किथे पहुती ॻाल्हि के पैसा वापसि बि थिया आहिनि या छा? पैसा सभु वापसि थी विया। पैसा हुआ लैंड एक्विजिशन जा। हैदराबाद खां सखर मोटरवे मंज़ूर थियो, उन में मंज़ूरी थियो त उन में मुंहिंजी ख़ुदि जी बि ज़मीन उन में आई, 10-12 एकड़ आई ज़मीन। उन में गवर्नमेंट हिकिड़ो पैसा तय कया 28 खां 29 लख रुपया पर एकड़, उहे माण्हुनि खे ॾियणा हुआ पैसा। हिननि छा कयो, कुझु पॉलिटिकल माण्हुनि सां मिली उहे उते पैसा कढियूं, कढी ऐं उहे खणी उन DC जी बदकिस्मती आहे त उनजी पहिरीं पोस्टिंग हुई। अच्छा, माना एज़ अ DC हुनजी फर्स्ट पोस्टिंग हुई। हुन चयो त बसि जल्दी तो अमीर थी वठां, पैसा कढी, पैसा बि वापसि कई, जेल में वियो। जेल में सियासी माण्हू वेंदा आहिनि कूड़नि केसनि में, को मसलो कोन्हे। 8-10 बोरियूं सीमेंट में बि जेल, 2500 स्कूटर चोरी में मुर्तज़ा चतोई बि वियो, बकरी चोरी में जामोट ज़ुल्फ़कार बि वियो। ठीकु आहे, उहा हिकु अलॻि शइ, पर माना हक़ीक़ी जेन्युइन चोरी में काफ़ी साल खनि पियो हो। उन खां पोइ पैसा जमा थिया,
अञा बि नैब जो केस हले पियो ऐं ट्रायल थींदो ऐं सम्झां थो जेके बि हिन में मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ाऊं मिलंदियूं, छो न मिलंदियूं अगरि शफ़ाफ़ इंक्वायरी थी। त पोइ तव्हां हाणे बि घुराईंदा आहिनि तव्हांखे, तव्हां वेंदा आहियो या बसि तव्हां रुॻो हिकिड़ो दफ़ो या पिटीशन? असां पिटीशन कई हुई शुरू में, ॿियो मेन मुंहिंजो रोल हाईलाइट कयो मैंने इशू खे। पहिरीं बैंक स्टेटमेंट्स मूं ॾिनियूं हुयूं, मुहैया की मूंखे नज़र आयो असांजो मेन कमु हो त आवाम जा टैक्स जा पैसा उहे घणा अरब? 2 अरब 14 करोड़ रुॻो हिन हिकिड़े ज़िले जा? सिर्फ़ु हिकिड़े ज़िले जा। शायदि नौशहरे ज़िले में बि ईअं थियो, ईअं त हैदराबाद खां सखर ताईं वई कहानी, पर मूंखे उन्हनि न को में इंट्रस्ट हो न कोई, मूं सिर्फ़ु हाईलाइट मुंहिंजो बेस हो मुंहिंजे ज़िले में, जीअं मुंहिंजे ज़िले में तव्हांखे मिलिया भला जेके तव्हांजा हुया? असांखे त ॾिना गवर्नमेंट बाद में। घणा? तव्हांजी घणी ज़मीन? मुंहिंजी 10 एकड़ ज़मीन हुन में आई हुई रोड में, 30 लख रुपया 29 लख रुपया एकड़ जे हिसाब सां पैसा मिलियो, उहो त मिली वियो असांखे। 2-3 करोड़ तव्हांखे मिलिया हुनमें? त मुंहिंजी ज़मीन हुई न। न ठीकु आहे, तव्हांखे मिलिया, ॿियनि खे घणनि खे कोन? सभिनी असांजे ज़िले में मिली विया आहिनि माण्हुनि खे। न हू पहिरियां जी ॻाल्हि थो कयां, न उहे वापसि जमा कराया आहिनि। न जंहिं टाइम ते तव्हांखे, जंहिं टाइम ते इहे गबन थियो उन वक़्तु तव्हांखे मिलिया या हिन खां बाद मिलिया? हाणे मिलिया। हाणे मिलिया? उन वक़्त में तव्हांखे बि कोन मिलिया? कंहिंखे बि कोन मिलिया सर, उहे सभिनी जा पैसा ई खणी विया। पोइ हिननि उहे हिननि जूं प्रॉपर्टियूं नीलाम थियूं, ही जेल विया, नौकरियूं वयूं, डिसमिस फ्रॉम सर्विस थियो। उन में जेके तव्हां चओ था न मक़ामी अॻवाननि सां, उन्हनि पोइ पैसा वापसि कया? ज़ाहिर आहे त पैसा त बहरहाल फिगर पूरी थी, जेतिरा बि पैसा मिसिंग हुआ उहे पैसा मुल्की सूबे जे ख़ज़ाने में वापसि जमा थिया, उहे पैसा वरी माण्हुनि खे मिलिया जेके हक़दार हुआ। सही। ऐं हाणे उन्हनि सभु लिखी ॾेई ओके करे छॾियो, हाणे रुॻो इहो आहे प्रोजेक्ट खे शुरू कजे। हाणे शुरू करे हाणे वरी हिननि त हिन मां जान छुटी त वरी फेडरल गवर्नमेंट हिकिड़ी ज़्यादती कई आहे, त उहे हैदराबाद खां सखर मोटरवे जा पैसा खणी वरी लाहौर खां बावल नगर वरी ॿियो मोटरवे पिया ठाहिनि। माना हिकिड़ो GT रोड लाहौर टू इस्लामाबाद अलॻि आहे, हा, वरी मोटरवे अलॻि आहे, वरी मोटरवे चवंदा लंबो थो थिए, हिन करे अञा शॉर्ट करण जे लाइ अड़े खां पहिरीं असांखे हिकिड़ो मोटरवे त ॾियो न। कल्ह पीपल्स पार्टी जो असांजो दोस्त आहे सेनेटर आहे सैफुल्ला दारी, वॉकआउट करे वियो आहे, ॾाढी बहितरीन आहे, चवां थो असां उन शइ खे इंडोर्स थो कयां, भले कहिड़ी बि पार्टी में, पर जेको सिंध जे इशू ते ॻाल्हाईंदो असीं उन जी तारीफ़। न सही था चओ। उहो त ऐं ॾिसो न, हू पाण बि हाणे उन ॻाल्हि ते मञनि था त हे जेको सुपर हाईवे आहे, इहो सुपर हाईवे खे थोरो असां वॾो कयो आहे। रोड अलॻि हूंदा आहिनि, हू अलॻि हूंदा आहिनि। मोटरवे ते मूं पहिरियों मोटरवे ॾिठो आहे जिते मतिलबु गॾे बि हलनि पिया, कुता बि हलनि पिया, को कैमरा सिस्टम बि कोन्हे। तव्हां लाहौर खां, तव्हां सखर खां पोइ जीअं क्रॉस कयूं था, तव्हां ॾिसो तव्हांखे फील थींदो को तव्हां कहिड़े मुल्क में अची विया आहियो। वरी उहो त माना कंहिं चयो बि पियो त अॼु त उहो ईअं थो लॻे त ॼण 200 साल असां खां पंजाब अॻिते आहे। पर हाणे उन में ख़ुदि असां जेकॾहिं पाण इहे ॻाल्हि कयूं था त भला ठीकु आहे, नून लीग हुजे या ॿियनि जी हुकूमत हुजे, तव्हां वटि बि जेको टाइम आयो 2.5-3 साल, 3.5 साल, उन वक़्त में तव्हांजे वज़ीर आज़म पोइ त सिंध खे कुझु कोन ॾिठो। ऐं चवां थो मूं मीटिंगुनि में ख़ान साहब सां मुंहिंजी ॻाल्हि रखी, मीटिंगुनि में मूं रखी, मूं चयोमांसि तव्हां हमेशह सिंध खे, ऐं पर्सनली ॿुधायां थो तव्हांखे, मूं ख़ान साहब खे हिकिड़ी मीटिंग में चयो, मूं चयोमांसि तव्हां सम्झो था त सिंध जेका आहे मलीर खां शुरू थिए थी, डिफेंस में ख़तमु थिए थी, ईअं कोन्हे। सिंध कराची खां शुरू थिए थी, कश्मीर ते ख़तमु थिए थी, हैदराबाद बि उन जो हिसो आहे, उमरकोट उन जो हिसो आहे, हाला उन जो हिसो आहे, टंडोजाम उन जो हिसो आहे, नवाबशाह उन जो हिसो आहे। तव्हांखे ओवरऑल ॾियणु खपे, तव्हां मुल्क जा वज़ीर आज़म। मूं ख़ुदि चयोमांसि मीटिंग में, मूंखे चई त इहो पाऊं तव्हांखे ॿुधायां थो हक़ीक़त में, मूंखे चई त इहो बसि हाणे था सम्झूं, पहिरीं असीं सम्झंदासीं सिर्फ़ु डिफेंस ई सिर्फ़ु अधु सिंध आहे, पहिरीं मूंखे ईअं चई। इहो ख़ान साहब ख़ुदि मूंखे चयो। पोइ मूं चयोमांसि इहो कॾहिं चई तव्हांखे? इहा 2022 जी ॻाल्हि त पोइ पुछोसि हा न, त 90s में तव्हां हिकु शहर में वञी चंदो जो वरितो पंहिंजे अस्पताल जे लाइ, ओॾी महिल तव्हांखे सिंध नज़र कोन्हे? बहरहाल हिकिड़ी शइ पॉइंट आहे त सिंध खे मोटरवे मिलणु खपंदो हुयो, PTI जी गवर्नमेंट हुननि खे न ॾेई सघी, पीपल्स पार्टी 20 सालनि खां पावर में आहे, नवाज़ लीग जी हुकूमत रही, इन कोताही में सभई इज्तिमाही तौरु शामिल थियूं त अगरि वेही चइजे त हीअं हूअं। हिन में सॼी जेका ट्रांसपोर्टेशन सॼे मुल्क जी थिए थी, ईअं कोन्हे त को रुॻो असां जूं गाॾियूं हलनि थियूं, कराची सॼे पाकिस्तान खे पाले थो, कराची सॼे पाकिस्तान खे इहो फ़ाइदो रुॻो सिंध जे माण्हुनि खे कोन्हे, इहो त सॼे मुल्क जे माण्हुनि खे फ़ाइदे में आहे। ऐं पर उन सां मुंहिंजो जो ॿियो हुयो त भई ख़ान साहब उहो टाइम सिंध खे न ॾिनो, जंहिंजे करे तव्हांजी पार्टी जा पेर न पिया ॼमनि न सिंध में। जेकॾहिं हू इन दौरान जॾहिं प्राइम मिनिस्टर हुयो, टाइम ॾिए हा, विज़िट करे हा, की स्कीमूं ॾिए हा, पंहिंजी पार्टी खे मज़बूत करे हा, त उहो न करे सघियो। किथे पीपल्स पार्टी सां मामला तय थियल हुया या छा? मामला तय थियल कोन आहे, पर हुननि जी मूं जेको नोट कयो आहे त सिंध जी हिकिड़ी बदकिस्मती आहे, सिंध खे हिकिड़ो प्रॉपर मुतबादिल अञा ताईं न मिली सघियो आहे। वक़्ती मुतबादिल मिलनि था, अल्टरनेटिव ज़िलनि जी हद ताईं त ठीकु आहे, सभु इंडिविजुअली। PTI मुतबादिल न हुई उन टाइम? PTI बि अञा ताईं प्रॉपर अञा ताईं न। ॾिसो 18 में PTI तव्हांखे जेकोबाबाद मां सीट मिली, PTI खे तव्हांखे घोटकी मां सीट मिली, PTI खे कराची मां सीटूं मिलियूं,
मतिलबु मुतबादिल त तव्हां हुयो, ॾिसो मुतबादिल त अॼु बि हूं, पर उहो तव्हां पंहिंजो टेम्पो पाण टोड़े वेठो। ॾिसो अॼु बि शहरनि जी ॻाल्हि ॾिसो, जैकमाबाद में अगरि अबड़े साहब वारी सीटूं तव्हां ज़िक्र कयो लोकल अलायंस जी सूरत में मिली, घोट ऐं घोट असांजे सिंध जा डायनामिक्स कुझु ॿिया आहिनि, तई शर साहब वारी सीट जो ज़िक्र कयो था, उहा लोकली उन में ऐं सम्झो अली गौर ख़ान महर जो वॾो रोल आहे ऐं खटाइण मुने जो बि हिकिड़ो जेका हक़ीक़त असांखे मंझि उहा अलॻि शइ। त उते न उते ख़ालिद लुंड साहब त उते जा डायनेमिक्स सिंध जा डायनेमिक्स अंदरि में ख़ासि शहरनि में माण्हुनि पॉपुलैरिटी जो वोट ॾिनो। जॾहिं मूंखे यादि आहे त अबड़े साहब ऐं शर साहब जे ख़िलाफ़ अबड़ो साहब असांजो दोस्त चवंदो जी मां त 25 सेंस ते खटी आहे सीट, एतिरा वोट 2013 में नवाज़ी की टिकट ते बि खयां, हीअ त नवाज़ी की टिकट ते माज़ी में साईं नूर मोहन शाह जिलानी इलेक्शन खटे आयो, गौस अली शाह इलेक्शन खटे आयो, लियाकत जतोई इलेक्शन खटे आयो, अरबाब साहब खटे आयो 97 उहा बि शइ माण्हू वोट उनखे चइबो मुतबादिल जेको माना कैंडिडेट खे तव्हां न सुञाणो, जीअं कंहिं ज़माने में अल्ताफ़ जे पतंग खे माण्हू वोट ॾींदा, उहे वोट कराची में मिलियो, हैदराबाद मिलियो, उहो वोट अञा ताईं सम्झां थो मौजूदु आहे, प्रॉपर लीडरशिप जो फुक़दान आहे, ऐं जेसीं ताईं उन शइ खे प्रॉपर मैनेज न कबो तेसीं ताईं उहा शइ न थींदी। बाक़ी अंदरूनी सिंध में हिकिड़ी अर्ज़ु कयां, सिंध त हिकिड़ी आहे, पर जेके ॻाल्हाइजे जो कराची खां ॿहिराड़ीअ जेके इलाइक़ा आहिनि उन ते ॻाल्हाइजे कॉन्ट्रोवर्सी में नथा पऊं, त उते हिकिड़े प्रॉपर मुतबादिल जी ज़रूरत आहे। लोकली ज़िलनि जी हद तक त ठीकु आहे, नौशहरे में जीअं जतोई साहब विढ़ंदा इलेक्शन मूं ॾींदा, मटियारी मसीह ॾींदासीं, बदीन में मिर्ज़ा साहब ॾींदा, तर में ॾींदा, ईअं त थींदी पर हिकु पार्टी हुजण। ॾिसो न इंडिविजुअली माण्हू 20,000 40,000 50,000 60,000 वोट ते असरअंदाज़ थी सघे थो इंडिविजुअली माण्हू 5 करोड़ 10 करोड़ ख़र्च करे सघे थो, पर नज़रियाती वोट मिलणु खपे। माना तव्हां कैंडिडेट खे माण्हू न सुञाणनि, माण्हू जॾहिं पार्टी जो नज़रियो आहे, जीअं ज़माने में 88 में बेनज़ीर साहिब जी पार्टी खे माण्हू वोट, जीअं 13 में जीअं 18 में चलो सपोर्ट 13 में जीअं ख़ान साहब खे माण्हुनि वोट ॾिनो, माना निकिरी अचनि माण्हुनि जी दिलि चवे, ईअं नज़रियात जी ज़रूरत आहे। अच्छा 13 में तव्हां चओ था त इमरान ख़ान खे ईअं वोट अची वञो, त माना 18 में न मिलियो वोट, 18 में मतिलबु सारी हुई मैनेज थियल हुई शइ, 18 में वोट मिलियो, पर जंहिं जज़्बे सां 13 में माण्हू निकिता, माना फर्स्ट टाइम जी जज़्बो हूंदो आहे, जोश हूंदो आहे, त माना माण्हुनि हिकिड़ी नई शइ चाहिए, जीअं ख़ैबर पख्तूनख्वा में हिकिड़ो इनकलाब आयो, जीअं 88 में बेनज़ीर साहिब जो इनकलाब आयो, जीअं 90 में नवाज़ शरीफ़ साहब खे पंजाब वोट कयो, उहो आउं चवणु चाहियां ईअं सिंध खे ज़रूरत आहे त माण्हू निकिरी अचनि। माण्हू बेज़ार आहिनि, माण्हू चाहिनि था त अल्टरनेट हुजे, पोइ भले इलेक्शन भले पीपुल्स पार्टी खटे वञे, पर हिकिड़ी अल्टरनेट हुजे, पोइ माण्हुनि खे ऑप्शन हुजे, ॿिनि माण्हुनि में मिसाल ऑप्शन हुजे त ही या ही। ऐं हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां त ऑपोज़िशन हुजण जो हिकिड़ो माण्हुनि खे फ़ाइदो इहो आहे, ऐं पंहिंजे ज़िले में मूंखे हिकिड़े माण्हू चवंदी मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में हिकिड़े साफ़ी चयोसीं तव्हां इताद वेठा आहियो, अलाइन फ़ाइदो कहिड़ो आहे? मूं चयो हिकिड़ो अर्ज़ु कयां, ऐं फ्यूचर जे फ़ाइदनि ते नथो ॻाल्हायां, ऐं सिर्फ़ु एतिरो तव्हांखे फ़ाइदो जी ॻाल्हि ॾियां थो त जंहिं इलाइक़े में माण्हुनि खे पट ते विहारियो वेंदो, उन इलाइक़े में असां समेत, ऐं कंहिं ते तनक़ीद नथो करियां, पीपुल्स पार्टी जा दोस्त वञनि, असीं ऑपोज़िशन वारा सभु तव्हांजे अॻियां हीअं करे बीठा आहियूं, अगरि ऑपोज़िशन न हुजे तव्हां छो ईंदो? बंगलनि जा दर खुली था वञनि ऐं वॾियूं ताज़ियतूं थियनि थियूं, शादियुनि में हर शइ थियनि थियूं, उहो जेकॾहिं इहो बि न हुजे त पोइ बसि केरु पुछंदो कोन वरी 5 सालनि खां पोइ हुन में। पर हाणे इहो आहे त वजह कहिड़ी तव्हांखे नज़र थी अचे, त छा वजह आहे का हिकिड़ी पार्टी पीपुल्स पार्टी को आइडियल त गवर्नमेंट कोन पई हलाए न, आइडियली ॾिसूं था त पाण बि हुननि वॾो कुझु करे छॾियो, कहिड़ो कुझु कोन्हे, माना हिननि में को हिकिड़ो तव्हां वॾो रोड बि नथा ॻणाए सघो हुननि जो, त उहो हाणे न शाराए भुटो जेकॾहिं 18 सालनि में जेकॾहिं हिकिड़ी शाराए भुटो 39 बहितर कमु, पर 18 सालनि में चाहे न त सॼी सिंध में अहिड़ा रोड ठही चुका हुजनि, 18 साल वॾी हिकिड़ो टाइम आहे, 2 डिकेड्स तक़रीबन। हाणे मूंखे ॿुधायो त छा सबब आहिनि जो पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में अॼु ताईं बि का हिकिड़ी सिंगल पार्टी पंहिंजो पाण खे उन पोज़ीशन ते न आणे सघे? आइडियोलॉजी जो फुक़दान आहे, पार्टियूं ठहनि थियूं ज़ात या इत्तेहाद ठहनि था ज़ाती मुफ़ादनि जे बेस ते, हर को माण्हू चए थो आउं MP थियां, आउं MNA थियां, आउं वज़ीर थियां, इन शइ खां निकिरणो पवंदो, पोइ इहे शयूं मिली वेंदियूं, इहे सभु शयूं उन्हनि दोस्तनि खे मिली वेंदियूं, पर पहिरीं कंहिं नज़रियात तहत गॾिजणो पवंदो, पोइ उन मौक़िफ़ तहत भई या त करप्शन जे ख़िलाफ़ु निकिरो या मंशात जे ख़िलाफ़ु निकिरो। निकिरणो त कंहिंजे लाइ ख़िलाफ़ु कोन्हे, को हिकिड़ी बि रैली न कढणी आहे, तयारु कोन्हे, एहतजाज न करिणो आहे, जलसो न करिणो आहे, फील्ड में न आहे अचिणो, इन इहा वजह आहे जेको अञा ताईं उहा रिज़ल्ट्स न मिली चुका आहिनि। हालांकि ताक़त आहे, ईअं कोन्हे त सिंध में का मुतबादिल कोन्हे, आहिनि बाक़ाइदा आहिनि, हर काफ़ी तकनि में आहिनि। त 7 जून ते जेको हिन में जुंगशाई में जेको पलीजे साहिब जी वरसी जो जेको जलसो ॾिठो आहे, मतिलबु मां त अॼु उन ते व्लॉग करे उन ते ॻाल्हायो आहे, हज़ारे माण्हू हुन में,
ऐं ईअं ई माना सभिनी सां 1000 माण्हू जंहिंमें पल्ली जो साहिबु इलेक्शन में बि त वोट छो कोन था मिलनि। ॾिसो उहो चवंदो न माना हाणे असां वटि लीडरशिप जो फुक़दान ज़रूरु आहे। माण्हू अॼु बि लखे माण्हू जेके आहिनि वोट लीडरशिप बि आहे, असां वटि तक लीडरशिप निकिरे नथी, त इहो फुक़दान ई चइबो न। लीडर हाणे घर में वेठो हुजे त लीडर छा जो लीडर जे करे निकिरे ऐं करे अची निकिरे इशूज़ ते निकिरे न। माण्हुनि खे फील थियणु खपे त लीडरशिप उन्हनि जे लाइ निकिती आहे, पंहिंजी वज़ारत वठण जे लाइ कान निकिती आहे। जंहिं ॾींहुं अवाम खे इहा शइ एहसास थी वेंदो त माण्हू निकिरंदा। अच्छा हूअं भला छा था सम्झो त तव्हां हाणे जो हुते जेका जनरल इलेक्शन आहे उहा त अञा परे आहे, पर हुन खां अॻु में मुंहिंजे ख़्याल में वरी बलदियाती इलेक्शन जी छा प्लान कयो अथव तव्हां पंहिंजे तव्हां ते? ऐं हाणे पाण हूअं बि हालात ई ॻाल्हायूं छो त उते तव्हां घणो टाइम हुते बि था ॾियो, तक बि तव्हांजो उते आहे। छा था सम्झो पोज़ीशन कीअं रहंदी? पोइ दफ़े त शायदि तव्हां लोकल बॉडी में त हिकिड़ो वार्ड बि कोन खटियो आला। पोइ दफ़े लोकल बॉडीज़ में 7000 वोट पीपल्स पार्टी खयां, 5800 वोट मुंहिंजे कैंडिडेट्स खे मिलिया। ॿुधो त सही न, मैनेज इलेक्शन थियनि न। हाणे इहे बि ॿुधो त सही न, हिकिड़े वार्ड ते जेको असांजो घर जो वार्ड जिते पीपल्स पार्टी जिन माण्हुनि खे 3 टिकटूं थी ॾे, उन वार्ड जी रिज़ल्ट मुंहिंजो कैंडिडेट हो हाफ़िज़ मुज़म्मिल अंसारी। उन 700 वोट खयां, ठपण खां पोइ 701 वोट ते हुनखे डिक्लेयर कयो अथनि। जेको साम्हूं पीपल्स पार्टी कैंडिडेट करे हिकिड़े वोट तां हुनखे डिक्लेयर कयो अथनि। उन वार्ड जी थो ॿुधायां जंहिंखे पीपल्स पार्टी टिकट थी ॾे। कहिड़ो शहर जो वार्ड आहे? हाला शहर जो हाई स्कूल जी पोलिंग, जिते असांजे मुखालिफ़नि जी बि घर जी पोलिंग आहे, असांजी बि घर जी पोलिंग आहे। उन ते मुंहिंजो कैंडिडेट हाफ़िज़ मुज़म्मिल अंसारी, उन 700 वोट खयां आहिनि, साम्हूं वारे हिकिड़े वोट तां हुनखे फतह जी ॻाल्हि कान्हे। इहो DCO न जेके इहो त आरो हो जेके ॿधायांसि, पोइ हेॾा पैसा वठी हिकिड़ो वोट वधाए ॾिने ॿधो पोइ न इन हाणे अहिड़ा जे इलेक्शनूं अहिड़ा आरो हूंदा, आरो हो न मयार ठहे थी बाबा तोखे असां करोड़े रुपया खाइण लाइ ॾिना, तूं हिकिड़ो वोट वधाए ॾिनो आहे। इहो त थियो वार्ड जी यूनियन काउंसिलुनि में बि ईअं थियो, ॿियूं यूनियन काउंसिल हुयूं, टाउन कमेटियुनि में बिरशाह टाउन। हाणे तव्हां कीअं काउंटर कंदो? हाणे सिस्टम त वरी बि हुननि जो आहे सॼो, या ऑफिसर वरी बि हिननि जा। लोकल बॉडीज़ इलेक्शंस ॾिसो, चवंदो लोकल बॉडीज़ इलेक्शंस में मुतफ़िक़ा तौर असां हिकिड़ो एंटी पीपल्स पार्टी अलायंस ठाहियूं पिया। केरु? उन में मटियारी शाह साहब आहिनि। कहिड़ा? जलाल शाह आहे, जलाल शाह प्रोविंशियल मिनिस्टर बि रहिया आहिनि। ॿिया बि असांजा भाणोटिया शाह साहब आहिनि, साईं शाह मोहम्मद शाह मिनिस्टर बि रहियो 2 दफ़ा, उहे बि सीनियर माण्हू उहे आहिनि। ॿिया बि XYZ, ॿिया बि काफ़ी सारी, उनजो भाउ असां सां आहे कोऑर्डिनेशन में, नसीर साहब जेको हाला प्रोविंस से इलेक्शन विढ़िया, उहे आहिनि। ॿियूं बि काफ़ी सारियूं सेखाट जा सामान, ठीकु ठाक ज़मीदार आहिनि। ॿियूं बि इंडिविजुअल, राहू ब्रादरीन साहब उहे आहिनि, राहू ब्रादरीन साहब असीं राब्ते में उन्हनि सां बि हिकिड़ा इंडिविजुअली, मुश्ताक राहू नज़ीर नालो हुननि जा कोन खणंदुसि, पर इंडिविजुअली इशूज़ हलनि पिया उन्हनि जा पाण में, उन्हनि सां बि कुझु जातियूं थियनि पियूं। हाणे सुवाल इहो आहे त जॾहिं तव्हां आइडियोलॉजी जी ॻाल्हि पे कई त आइडियोलॉजिकली तव्हां क्रिटिक आहियो, तव्हांजी पार्टी आहे एंटी पीपल्स पार्टी, तव्हांजी पार्टी आहे एंटी मुस्लिम लीग नून, ऐं तव्हां वरी लोकली इलेक्शन विढ़ंदो जंहिंमें तव्हां GDA सां बि अलायंस कंदो। तव्हां GDA सां असांजो ऑलरेडी अलायंस न तव्हां बशीर मेमण सां अलायंस कयो था, नून लीग जो आहे। तव्हां हुते नून लीग खे क्रिटिक था चओ, अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु था कयो। तव्हां राहुअनि सां बि मिलंदो जेके पीपल्स पार्टी में आहिनि, उन्हनि सां त हीअ माना खिचड़ी हेठी लेवल ते ॿी आहे, ॿाहिरि अची ॿी ॿाहिरि तकरीर में चइबो त पीपल्स पार्टी मुल्क तबाह करे छॾियो आहे, नून लीग जहिड़ो करप्ट कोन्हे। पर हेठी सतह ते जेकॾहिं काउंसलर खपे त पोइ नून लीग सां हेठी सतह ते डायनेमिक्स अलॻि आहिनि। एग्जाम्पल मखदूम शाह महमूद 2013 में 2 टकनि तां इलेक्शन विढ़िया, मुल्तान मां PTI जी टिकट ते, थर में आज़ाद विढ़ी सघे थी। असीं जे इलेक्शन इन्हनि सभिनी कुवतुनि सां विढ़ियासीं त ईअं कतनि ईअं कोन हूंदो त आउं PTI जी टिकट ते हूंदो हेठि मूंसां गॾु को शींहं ते विढ़ंदो सूबाई असेंबली, ईअं कतनि कोन हूंदो। या त पोइ उहे इंडिपेंडेंट हूंदा। हाणे हेठि तव्हां इताद कंदो न, कंहिं वार्ड ते तव्हांजो बीहंदो, कंहिं वार्ड ते हुननि जो बीहंदो, हिक ॿिए खे सपोर्ट कंदो, बीहंदो त पार्टी बुनियादनि ते न। डिपेंड करे थो, थी सघे थो असीं आज़ाद बिहारियूं सभु मुतफ़िक़ा तौर। पोइ त सम्झी पोइ त मतिलबु त पोइ PTI जेका आहे उहा ख़ुदि तव्हां पाण हेठि लेवल ते नथा वठी वञणु चाहियो न। ॾिसो पार्टी खे तव्हां ई पाण PTI खे इलेक्टोरल प्रोसेस में वञणु नथा ॾियनि असीं ताईं, अञा ताईं न। अॼु ग्राउंड रियलिटी ते अञा सिंबल ॾियनि नथा PTI जो, भलो त ॾियनि नथा, नंबर 1 ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, लोकली असीं हुते अलायंस खणी ईंदासीं, पोइ लोकल असीं वेही हुते फैसलो स्ट्रेटेजी, या त असीं हिकिड़े ई प्लेटफॉर्म तां वेंदासीं, पैनल ठाहे जीअं, या असीं सभु आज़ाद वेंदासीं, पोइ सभु को पंहिंजी पार्टी लीडरशिप खे एतमाद में वठंदो। ईअं कोन थो थी सघे त हिकिड़ो भले ते हूंदो, हिकिड़ो शींहं ते हूंदो, हिकिड़ो तीर ते हूंदो, ईअं कोन थींदो। बाक़ी पोइ लोकली ईअं थींदो आहे। घोटकी ज़िले में तव्हां एग्ज़ाम्पल वठो,
त पार्टियूं टिकटूं कंहिं वटि हुयूं, पार्टी जा कैंडिडेट न पोइ हुन सां तव्हां पाण खे कंपेयर न कयो न। तव्हां त PTI त तब्दीली जी जमायत आहे, हू त भई नओं पाकिस्तान ठाहिण अचे पई, पर कंदी रिवायती सियासत त पोइ त न छाजो नओं आऊं त हिकिड़ो पाकिस्तान। रिवायती सियासतदान आहियां, पंहिंजी एज़ इंडिविजुअल ॻाल्हि कयां, सो ग़लति ॻाल्हि करणी जो क़ाइल कोन आहियां। आऊं कोई कराची जो यूथ थियो त आहियां कोन, जेका ॻाल्हि आहे, या आऊं को कराची जो कराचाइट्स त आहियां कोन, या लाहौर इस्लामाबाद जो आहियां कोन। आऊं रिवायती हिकिड़ो सियासतदान आहियां, ऐं असांखे सिंध जे ग्राउंड रियलिटीज़ तहत इज़त ॾेई इज़त वठी असांखे पॉलिटिक्स करणी आहे। यूथिया आहिनि छा उन लेवल? छो न आहिनि, हूंदा न। यूथिया मतिलबु छा? यूथिया मीन्स कि नज़रियाती तौर इन शइ खे फॉलो था कनि त माना कंहिंसां बि ॻाल्हि न कजे, कंहिंसां बि। आऊं इन शइ जे ख़िलाफ़ आहियां। मूं पार्टी में बि पॉलिटिक्स में फ्लैक्सिबिलिटी हुजणु खपे। चेयरमैन साहब में बुझिया उनखे बि अर्ज़ु कयां, मूं तव्हांखे ॿुधायो त मूं चेयरमैन साहब खे पाण अर्ज़ु कयो त सिंध कराची खां शुरू थिए थी, कश्मीर खां ख़तमु थिए थी, उमरकोट बुनियो वियो आहे, थर बुनियो वियो आहे, हाला बुनियो वियो आहे, हैदराबाद बुनियो वियो आहे। मूं इहो चयो त उन जी पॉलिसी ते मूं इहा तनक़ीद कई न साईं। त ऐं तनक़ीद हमेशह असांखे करणु खपे। तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे, तनक़ीद बराए इस्लाम हुजे। मतिलबु मखदूम हाउस ऐं हाला हाउस में इहे विछोटियूं सियासी आहिनि या के कुझु ज़ाती मामला पे? ज़ाती मामला अञा ताईं त अहिड़ा ख़ासि कोन, न को ज़मीन तकरार आहे, न को कोड़ो कोरश आहे। पॉलिटिकल क्राइसिस आहिनि, ऐं पॉलिटिक्स खे बि आऊं हाणे ज़ातियात ते खणी वञणु नथो चाहियां। हू खणी विया ज़ातियात ते, पोइ आऊं बि खणी वियुसि ज़ातियात ते, ऐं पोइ सफ़ा एक्सट्रीम लेवल ते ॿई वियासीं, ॿिन्ही जा नुक़सान थिया। हुन जो कहिड़ो नुक़सान थियो? जेल तव्हां विया, इलेक्शन तव्हां हाराई, इलेक्शन ॿाहिरि तव्हां हो, अॼु बि MPA लॻा पिया आहिनि, मिनिस्टर लॻा पिया आहिनि, नुक़सान त तव्हांजो थियो। क्रेडिबिलिटी वई हली न साईं, क्रेडिबिलिटी वई हली। जिन खे माण्हू सम्झंदा त सफ़ा शराफ़त जा ऐं शरीफ़नि को पॉलिटिकली उन्हनि जो साफ़ माज़ी रहियो आहे, उहा सॼी शइ वई हली न। मेन ॾिसो न, सीटूं माली फ़ाइदा मैटर न कंदा आहिनि एतिरा, मेन शइ हूंदी आहे इज़त। शेक्सपियर जो कॉल आहे, तव्हांजे पैसनि जो नुक़सान थिए मिड़ई ख़ैर आहे, कुझु न थियो। तव्हांजी हेल्थ जो नुक़सान थिए, तव्हां सम्झो त कुझु वियो आहे, पर तव्हांजो किरदारु वञे हलियो त ज़िंदगी में कुझु बचे नथो। त नुक़सान थिया आहिनि, ॿिन्ही पासे नुक़सान थिया आहिनि। बाक़ी जेल में वियुसि, इलेक्शन खां ॿाहिरि वियुसि, 24 जे इलेक्शन खां ॿाहिरि रहियुसि, 2022 जी लोकल बॉडी सॼी मैनेज कई हुई, मुंहिंजो रिज़ल्ट तब्दील कयूं। ॾिसो पॉइंट इहा आहे त आउं इहो अर्ज़ु कयां त असांखे इहा शइ सम्झणी पवंदी, असांखे हिक ॿिए खे एक्सेप्ट करिणो पवंदो। जेसीं ताईं असीं हिक ॿिए खे एक्सेप्ट न कंदासीं तेसीं ताईं, ऐं हमेशह मतिलबु मखदूम हाउस ऐं हाला हाउस हिक ॿिए जी ज़िले जी सभिनी क़ुवतुनि खे चवां थो। न ही त मतिलबु ॿ शयूं आहिनि, माण्हुनि खे तव्हां उते विधल आहे न आज़माइश में, त तव्हांजा मुरीद घणा आहिनि, उहे काॾे वञनि, गादी खे ॾिसनि तव्हांजा बि मुरीद हूंदा। मुरीद जंहिंखे ॾिसो, जंहिंखे बहितर लॻे जेको माण्हू उन ॾे वञनि पॉलिटिकली। मतिलबु त हाला हाउस ऐं मखदूम हाउस जे विच में सियासी सां गॾोगॾु माना ज़ाती बि आहिनि, जेके तव्हां जेल विया आहियो त माना ज़ाती रंजिशूं हाणे त भला आहिनि, हूअं त खणी तव्हां नथा मञो त कोई शुरूआति न थी हुजे, शुरूआति खणी ज़ाती मामलनि खां न थी हुजे, सियासी मामलनि खां थी हुजे, पर हाणे त उहा ज़ाती रंजिश में तब्दील थी वई आहे। ॾिसो हालातुनि तरफ़ विया, हालातनि खे हू उन्हनि शुरूआति कई, हालातनि खां खणी वियुसि। ऐं अॼु बि चवां थो त आउं सियासत खे हाणे सियासी तौरु खणी हलणु चाहियां थो, ऐं शयुनि खे ज़ातियात जी नोए ताईं खणी हलण जे लाइ हाणे आउं तयारु कोन आहियां। ऐं चाहियां थो त ज़िले में हिकिड़ियूं सियासी रवायतूं क़ाइमु थियनि, सियासी तरीक़े सां सियासी हिक ॿिए जा मुक़ाबिला करियूं। बाक़ी उन खां पोइ बि ॾिसो, इंसाननि खे जी पंहिंजी, हर कंहिंजी पंहिंजी मेंटेलिटी आहे। हिकिड़ो माण्हू सम्झंदो आहे त ईअं करण सां माण्हू प्रेशराइज़ करे वेंदो, माण्हू झुकाए सघे थो ईअं। ऐं मुंहिंजो हिकिड़ो डिफरेंट मिज़ाज रहियो अथव। ऐं चवंदा जेके मुश्किलातूं जेतिरियूं वॾियूं हुजनि न, हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं हुनखे डीपली सोचींदो, वरी आउं निकिरी ईंदो आहे उन शइ खां। त असांखे आउं चाहियां थो त हिन इलाइक़े खे, असांजे ज़िले खे एटलीस्ट, उहा शइ वरी पोइ सिंध में ॿिया दोस्त पंहिंजे रिवायतुनि खणी ईंदा, त असीं हिकिड़ो फ्रेश स्टार्ट ॾियूं। त इहा माहौल असां वटि, हालांकि असांजो मटियारी ज़िलो हिकिड़ो अमन जो ज़िलो रहियो अथव। हाणे हालात ख़राब थींदा था वञनि। 2010 खां पोइ जॾहिं खां इहे हुन पासे जा माण्हू कुझु माइग्रेट करे आया आहिनि, पोइ खून कहिड़े पासे खां? सांगड़ खां? न, सांगड़ त असांजो घर आहे, सिंध सॼी पंहिंजो घर आहे, ॿियो किथां अफ़गानी त कोन आहे न, कुझु परते जा माण्हू बि माइग्रेट करे आया आहिनि, माना कश्मीर टाई कंहिं वटि अची हिते कंहिं वटि वेठा आहिनि? बोर्ड आई न साईं 2010 माना हिते कंहिं भिक्षा में अची वेठा लोग ईअं ई माण्हू पंहिंजी ज़मीन न, पाण ज़मीदार माण्हू पंहिंजी ज़मीन जो अथनि। उन खां पोइ हिते असां वटि कल्चर थोरो मुख़्तलिफ़ थियो आहे। हालांकि 2010 खां पहिरीं त कल्चर ई असां वटि कोन हूंदो, फुर जो, चकारी जो, बिल्कुलु हिकिड़ो अमन। हालांकि अहिड़ियूं असां वटि रिवायतूं हूंदियूं त इलेक्शन जे ॾींहुं कैंडिडेट जेका आम्हूं साम्हूं हिक ॿिए सां मिलंदा कंदा। पर ईअं कोन्हे, मोहब शदीद धाड़ेल जो तालुक केरु तव्हांजे ज़िले सां?
असांजे ज़िले सां त हो हा त पोइ ईअं कोन्हे त को अॻु न, में पर क्राइम रेट एतिरो कोन हूंदो हा उहो ठीकु आहे जेको हाणे थी वियो आहे। माना हाणे त असांजा हालात उहे ई थी विया आहिनि जहिड़ा हालात कश्मीर में आहिनि, जहिड़ा हालात जैकमाबाद में आहिनि, जहिड़ा हालात इन पासे आहिनि, असांजा ओड़ा ई हालात थी विया आहिनि। माना राति जो को माण्हू निकिरी नथो सघे। अॻे ईअं कोन हुआ, उहे बि चवंदो अॻे अहिड़ा हूंदा, ईअं त ॿिया बि मोबशीदी जो तव्हां एग्ज़ाम्पल ॾिनो, नसीर फ़कीर बि रहियो, असांजे ज़िले जो रहियो, ईअं त ॿिया बि हूंदा अहिड़ा 10 माण्हू ॿिया हूंदा। हाणे ईअं लिंक रोड ते राति जो माना ट्रेवल नथो करे सघे साईं। माना ओड़ा ई साॻिया हालात थी विया आहिनि। माना ऐं अञा डे बाय डे हालात ख़राबी तरफ़ पिया वञनि। सही आहे, पर हुन साॻी पाण पासे अचूं त हाणे तव्हांखे मखदूम हाउस सां इख़्तिलाफ़ इन करे ख़तमु करण जो ख़्यालु थो अचे त किथे हाला हाउस जा दरवाज़ा हाणे तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ बि बंदि थी विया आहिनि। वालिद साहिबु तव्हांखे चयो त भई हाणे मुंहिंजी सियासी ऐं हुनजो हाणे वारिस कोन्हे। ॾिसो, सियासत मुंहिंजी हुई अलॻि रही आहे शुरू खां वठी पंहिंजे ख़ानदान खां। न वालिद साहिब खां? मुंहिंजे वालिद साहिब जी हींअर तबियत नासाज़ आहे, 2 महीना उहे हॉस्पिटलाइज़ हुया। ठीकु आहे, हुननि जी तबियत ठीकु नथी रहे। बाक़ी उहे कारोबार पॉलिटिक्स ऑलरेडी इहे सभु शयुनि खे काफ़ी सालनि खां वठी ॾिसंदो थो अचां, अॼु जी ॻाल्हि कान्हे। ऐं आउं को पीपल्स पार्टी मुखालिफ़ हुउसि, पीपल्स पार्टी मुखालिफ़ आहियां, पीपल्स पार्टी मुखालिफ़ रहंदुसि। न को आउं चाहियां थो त असांजे मुखालिफ़नि सां का डायलॉग थिए। मुंहिंजो चिटो मखदूम फज़ल साहिब डायलॉग चाहिनि था? न, उहे बि नथा चाहिनि। त पोइ बाक़ी छा मसइलो आहे जेको तव्हां इहो चओ था मां पीपल्स पार्टी जो मुखालिफ़ आहियां, मुखालिफ़ रहंदुसि, त हो हामी थियणु चाहिनि था? मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। त पोइ वजह कहिड़ी थी आहे जो तव्हांखे सियासत मां आग करे छॾियो? मतिलबु मूंखे लॻे थो त मिल्कियत को वॾो मसइलो कोन्हे। मिल्कियत त असांजो अॻे विरायल तव्हां विरायल न हुजनि या हुजनि या छा, उहो त पोइ तव्हां खां पुछां थो तव्हां वटि मिल्कियत आहिनि कहिड़ियूं। पर हूअं मूंखे ॿुधायो त मतिलबु ॾिसो, कंहिं पीउ जे लाइ इहो वॾो फ़ैसिलो हूंदो न पंहिंजे औलाद खे। पीउ जी तबियत ई ठीकु न आहे न साईं। तबियत पोइ नंढे लाइ बि चए। मखदूम हसनैन नालो आहे न तव्हांजे नंढे भाउ जो। तबियत ई ठीकु न आहे। पोइ पापा नंढे पुट खे बि आग करे न, वॾे खे छो थो आग करे? जेकॾहिं तबियत ठीकु न आहे त पोइ ॿिन्ही जे लाइ ठीकु न हूंदो न। ॾिसो, हुनखे इस्तेमालु कयो पियो वञे, तबियत ठीकु न आहे। बाबा मां मञियो साईं, हुनजी तबियत सही कोन्हे, अलाह हुननि खे सिहत ॾींदो, अलाह हुननि खे तंदुरुस्ती ॾींदो, वॾी हयाती ॾींदो। इस्तेमालु केरु पियो करे? तव्हांजो नंढो भाउ? मुंहिंजो एतिरो भेटे जी कोन्हे जो त बाक़ी केरु साईं, बाक़ी केरु? तव्हांखे ॿुधाइणु खपे। ॾिसो, हीउ सियासी मामिलो न आहे, हीउ तव्हांजी वालिद साहिब। ॾिसो, वालिद साहिबु जेको माना हिकिड़ो माना रहमत जो हिकिड़ो हूंदो आहे न, परतवो हूंदो आहे, उहो आहे न वालिद जो रिश्तो। उहो जेकॾहिं इन लेवल ते वञे थो त कहिड़ो अहिड़ो माण्हू जेको तव्हांजो दुश्मन आहे? ठीकु थियनि 2 महीना हॉस्पिटलाइज़ हुया साउथ सिटी में। असीं बि उते ई हुआसीं, 2 महीना हॉस्पिटलाइज़ हुया। हुननि जो रिपोर्ट्स वग़ैरह उहे ठीकु थियनि 4 महीना 6 महीननि खां पोइ इहे सभु शयूं विरासतूं, इहे पॉलिटिक्स, सभु शयूं उन्हनि ई मुंहिंजे हवाले कयूं। ठीकु आहे, उहे ई मुंहिंजा उस्ताद रहिया। हुननि जो इहो त भई जॾहिं मां बीमार हुयुसि त का तव्हां कुझु शयूं पंहिंजे नाले करणु पिया चाहियूं, छा अहिड़ो शयूं ऑलरेडी मुंहिंजे नाले ते न, पंहिंजे नाले ते छा करणु चाहींदुसि? छा तव्हांजे नाले ते छा आहे? जेके बि जीअं असांजे ज़मीन केतिरी आहे तव्हांजे हिसे में हाणे, केतिरी आई आहे? अलाह जो शुक्र आहे। न तव्हां नॉमिनेशन पेपर्स में हुई कई हूंदी, मगर ॿुधायो हाणे केरु वते वरी इलेक्शन कमीशन मां पेपर कढाए थो। अलाह जो शुक्र आहे। घणा 2000 एकड़ 5000 एकड़ 10000 एकड़? अलाह जो शुक्र आहे, ज़मीदारी ठीकु ठाक आहे। मूंखे ख़बर आहे त होॾां खां वधीक आहे, उहा बि मूंखे ख़बर आहे, पर केतिरी आहे? 5000 एकड़ 10000 एकड़ तव्हांजे हिसे में घणा आहे? ॾिसो, 5-10,000 एकड़ वारी हिते कोन्हे। असां वटि एग्रीकल्चर एरीगेटेड एरियाज़ आहिनि मटियाला ज़िले जा, सरसब्ज़ आहिनि। इंतहाई ज़बरदस्त। असां वटि माना कंहिं वटि अगरि 1000 एकड़ ज़मीन आहे त उहा ॿिए ज़िले जी माना 10,000 एकड़ जे बराबरि ज़मीनदारी आहे। मूं वटि असांजी उहो टोटल जो गॾियल सिस्टम हूंदो, हुन में त 2000 एकड़ ज़मीन हुई टोटल। ऐं ॿियूं शयूं बि जेके आहिनि, कराची जा घर बि ऑलरेडी विरायल आहिनि सभिनी जा, पंप आहिनि, ॿियूं प्रॉपर्टीज़ आहिनि, पाकिस्तान खां ॿाहिरि प्रॉपर्टीज़ आहिनि, शयूं सभु ऑलरेडी विरायल। हुन ते को ख़ासि न विरायल ज़बानी विरायल आहिनि या बाक़ाइदा डॉक्यूमेंटेशन विरायल आहिनि? खाता कब्ज़ा एवरीथिंग विरायल आहे, का शइ कान थी रहे। अगरि साल थिया साईं, अॼु जी आहे जॻह। ऐं पॉलिटिकली बि सरगर्म थींदे मूंखे ज़मानो थियो। न तव्हां ॾिसो, मखदूम हाउस लाइ तव्हां दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, पैगाम थी वियो आहे न, तव्हां चओ था हाणे जेको थी वियो। ॾिसो, आऊं इहो थो न ॾिसो, आऊं चवां थो त हुननि जे लाइ तव्हां ॾिसो, आऊं ॿुधो, पाण वटि रवैयो तव्हां चेंज कयो आहे। माज़ी में त तव्हां चओ पिया त बिल्कुलु हिन सां ॻाल्हि न थींदी, हुननि जे बारे में तव्हांजो इल्ज़ाम तराशियो। हींअर बि चवां थो इलेक्शन विढ़ंदोसां। न उन वक़्त में त तव्हां हिन ते ज़ाती हुन ते तनक़ीद कई पे, हुन ते हमला पे कया ज़ाती। हाणे तव्हां चओ था त उहा न कबी। हाणे अगरि हू न कंदा त, अगरि ॾिसो, अगरि हू न कंदा त, सुभाणे बि अगरि हू कंदा त आऊं बि कंदोसां। पर जेकॾहिं ख़तमु थियनि, माना हो जेकॾहिं पर्सनली मामलनि जो सीज़ फायर तव्हां बि चाहियो था, जेकॾहिं हो चाहिनि त तव्हां बि चाहियो था, उन में हर्ज कहिड़ो आहे? तव्हां मखदूम साहिब, सीज़ फायर तव्हांजो मखदूम हाउस लाइ आहे, पंहिंजे वालिद साहिब वटि हली वञण लाइ छो न आहे?
वेंदासीं, छो न वेंदासीं? कॾहिं हुन वालिद साहब घणा ॾींहं थी विया आहिनि इन प्रेस कॉन्फ्रेंस के मखदूम साहब फज़ल साहब मूं उन खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कई, तव्हांजी तव्हां ॿुधी हूंदी, मूं वरी अदब सां एतिराम सां उन्हनि खे यादि तव्हांजे कयो। वालिद साहब आहे करिणो पवंदो न माण्हुनि शायदि एक्सपेक्ट पे कयो त शायदि आऊं का ॿाराणी कंदुसि या छा का पॉलिटिकल इमेच्योरिटी जो मुज़ाहिरो करे, क़तन अहिड़ी ॻाल्हि कान्हे, ऐं अॼु बि उन्हनि खे इज़त एतिराम सां यादि कयूं था। ऐं अहिड़ो इशू आहे ई कोन, आऊं चवंदो भले ठीकु थियनि, अलाह उन्हनि खे ज़िंदगी ॾे, अलाह उन्हनि खे सिहत ॾे, पोइ उन्हनि शयुनि ते बि ॻाल्हाए वठंदासीं। ऐं इन्हनि शयुनि जी का हैसियत कान्हे। ऐं आऊं हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, मूं इहो अर्ज़ु कयो त आऊं कंहिंखे असांजे मुखालिफ़नि जी ॻाल्हि नथो करियां, ऐं कंहिंसां बि हाणे ज़ातियात जी नोई ते वञण जे लाइ तयारु न आहियां। बाक़ी केरु अगरि खणी वेंदो ज़ातियात ते, वरी बि आऊं चवां थो, अगरि 2022-23 वारो दौरु हूंदो जे वरी केरु खणी वेंदो त डबल ज़ातियात ते वरी बि खणी वेंदुसि। पर जे केरु नथो छिड़े त इज़त सां पॉलिटिकल मैदाननि में पॉलिटिकल तरीक़े सां मुक़ाबला कंदासीं हिकु ॿिए जा। पोइ माण्हुनि जी मर्ज़ी आहे, माण्हू कंहिंखे डिसाइड था कनि, छा था कनि, हालात कहिड़ी तरफ़ था वञनि। बाक़ी मूं DC खे बि चयो, अदनान राशिद खे, तॾहिं मुंहिंजे ख़्याल में SDM हूंदो, हुन सां गॾु मंसूर अब्बासी, उन सां उहो मूंखे मिलियो हिकिड़े दफ़ा, मूं चयोमांसि ॻाल्हि ॿुध, तव्हीं कमु आयो ऐं तव्हां ठीकु आहे, तव्हांजी अगरि केरु पोस्टिंग कराए थो, तव्हां मुनासिबु अंदाज़ सां था हलो, पर्सनल न थियो, पर्सनल थींदो असीं पर्सनल थींदासीं। पोइ नुक़सान थिया, डिसमिस नौकरियूं विञायूं, जेलनि में विया, डिसमिस फ्रॉम सर्विस थियो, जेन्युइन केसिस में था न। उहो त हिकिड़ो बैंक वारो दोस्त हो, तव्हांजी वंगार वही वियो, तव्हां सां सेटिंग करे तव्हांखे सॼो कुझु कढी ॾिनई, हुनजे करे तव्हां हुनजो नौकरियूं खाई वियो। बैंक वारो दोस्त साईं कोन थो ईअं कढी ॾे, बैंक स्टेटमेंट लेवल जो बैंक स्टेटमेंट बैंक वारो कढी ॾींदो, ॿियो केरु कढी ॾींदो? इन हद ताईं बैंक वारो कोन थो कढे। बैंक स्टेटमेंट बैंक जो मैनेजर बि जेल में पियो, ॿियो जेल में पियो, उनखे त विधो हूंदो न खणी, तव्हां त ॿिए मां कढाई हूंदी, ज़रूरी कोन्हे तव्हां उन बैंक मां कढाइजे। बैंक स्टेटमेंट अकाउंट नंबर हुजे, किताब कंहिं बि ब्रांच मां निकिरी सघे, इट्स कॉन्फिडेंशियल। तव्हां जेसीं हुते सिग्नेचर न कंदो, सॼो जेकॾहिं संगत आहे त सभु कुझु थी वेंदो आहे। बहरहाल कमु त सुठो थी वियो, पैसा हुआ अवाम जा हुआ, अवाम खे वापसि मिलिया, अवाम खे बेनिफिट थियो। भला कीअं बि थियो, छा बि थियो, पर बेनिफिट त अवाम खे थियो न। हाणे हिन वक़्तु तव्हां ज़िले में सियासी मुलाक़ातूं कंहिंसां रखो पिया रूटीन में, मतिलबु कंहिंसां, मतिलबु शामुल शाह साहब सां, बशीर मेमण साहब सां, जामोटन सां, कंहिंसां आहे जेका सभिनी सां कोऑर्डिनेशन? रेगुलर सभिनी रेगुलर त हर को पंहिंजनि खफ़नि में, मतलब सभिनी सां कोऑर्डिनेशन आहे। सभिनी सां कोऑर्डिनेशन खे अञा वधाईंदासीं। ऐं अञा मुहर्रम खां पोइ असां हिकिड़ो स्टेप फ़ैसिलो कयो त मुहर्रम खां पोइ मूं सोचियो आहे त ज़िले जा मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, वॾा शहर आहिनि, उन्हनि में लाएमल जोड़े पोइ जलसनि जो असीं आगाज़ करियूं था। मंशात जो इशू ते, उन में हाला, बिटशा, सईदाबाद ऐं मटियारी, इन्हनि 4 वॾनि शहरनि में सोचियो अथऊं त पावर शो कंदासीं। तव्हांखे लॻे केॾो वॾो चैलेंज हूंदो त तव्हां पार्टी तव्हांजी ताब में हीउ जेको तव्हां करणु पिया वञो, इहो पार्टी बुनियादनि खां हटी करे आहे? छो त तव्हांजी पार्टी त नून लीग सां वेहण ई तयारु कोन्हे, त तव्हां कीअं इंडिविजुअल में, ऐं इंडिविजुअल में तव्हांखे वालिद साहब पंहिंजो सियासी जानशीनी मां ख़तमु करे छॾियो, त हाणे पोयां हूंदो केरु, उहो जेको हारी हूंदो बसि उहो वक़्तु ॿुधाईंदो त हारी हूंदो या केरु हूंदो, या ईंदड़ आम चूंडनि जी इलेक्शन ॿुधाईंदी। न उहो त परे आहे न। तव्हां हिन वक़्तु तव्हां सां केरु, उन्हनि मां केरु राब्ते में आहे? तव्हांजे पंहिंजे जेके तव्हांजे वालिद साहब जा फॉलोअर्स आहिनि, तव्हांजा जेके तव्हांजे ख़ानदान जा फॉलोअर्स आहिनि, मूंसां गॾु तव्हांजे वालिद साहब सां गॾु न आहिनि? मुंहिंजे वालिद साहब जी तबियत नासाज़ आहे, उहे हुकुम कंदा त हुकुम थी चुको, हुनजो हुकुम थी चुको। बाबा उहे ठीकु थी चवनि न ॻाल्हि, ठीकु थियनि पंहिंजे होश हवास में चए थो त मां पंहिंजे होश हवास में पियो चवां, तव्हां हुननि जी बॉडी लैंग्वेज ॾिठी त उहो त भई हिकिड़ो सिहत बॉडी लैंग्वेज या तबियत बि शइ आहे, पर मेंटली तौर ते तो सुञाणे पियो थिए फिलाणो आहे। जेके बि असांजा पॉलिटिकली जेके बि हमदर्दनि साथी मूंसां गॾु आहिनि, तव्हांजे वालिद साहब सां गॾु न आहिनि, उहे चवंदा त ॾिसो न पॉलिटिकली को असीं इलेक्शन तव्हां साम्हूं विढ़ूं कोन पिया। उहे माण्हू तव्हां सां गॾु आहिनि, तव्हांजे वालिद साहब सां गॾु। मुंहिंजो वालिद साहब सां ॾींदुनि त भलिया वेंदा न, हुन त चई छॾियो त न वञो तव्हांजे पोयां, पोइ अचनि पिया मूंॾे, त पोइ माना तव्हांजे वालिद साहब खे न पिया फॉलो कनि न, मूंॾे त अचनि पिया न, तव्हांजे अचनि पिया। पहिरीं ॻाल्हि त असांजा जेके बि हमदर्द आहिनि, जेके बि पॉलिटिकली दोस्त साथी आहिनि, उहे मूंसां गॾु आहिनि। ऐं इहो चई सघां थो मूंसां गॾु आहिनि। ईंदड़ आम चूंडुनि में लोकल बॉडीज़ मैनेज थियनि थियूं। पहिरीं ॻाल्हि लोकल बॉडीज़ जो आऊं कैंडिडेट कोन आहियां। न तव्हां त कोन विढ़ंदो, तव्हांजा माण्हू त विढ़ंदा, माण्हू विढ़ंदा, तो अलायंस ठाहे, लोकली अलायंस ठाहे, जनरल इलेक्शन में या उन खां पहिरीं जेको असीं पावर शो करणु वञूं पिया, आख़िर ख़बर पइजी कॾहिं मुहर्रम खां पोइ। अच्छा, उहो पंहिंजो इहो लोकल बॉडी में पंहिंजी मूवमेंट ठाहिण जे लाइ हूंदो, या उहे जनरली पंहिंजे इत्ताद खे अनाउंस कंदासीं, पहिरीं जलसा कंदासीं, उन जो माहौल ठाहींदासीं, उन जे हवाले सां जीअं लाड़काणे में ठाहियो इन्हनि ठाहिण चाहियूं था। उन में मतिलबु पार्टियुनि खां हटी करे, पार्टियुनि खां हटी करे, पोइ उन में दोस्तनि सभिनी खे, मिसाल JUIF थी वई,
फंक्शनल मुस्लिम लीग थी वई, असां थी वियासीं, PTI थी वई, जेके बि ॿियूं XYZ क़ुवतूं आहिनि उन्हनि सभिनी, या पीपल्स पार्टी में बि कुझु नाराज़ दोस्त जेके नाराज़ आहिनि, उहे त उन्हनि सभिनी खे का बि पार्टी, असीं नथा चऊं त पंहिंजी पार्टी छॾियो, पोइ पंहिंजी क़यादत सां ॻाल्हाए, उनखे एतमाद में वठी, हर कंहिंखे राइट आहे। अच्छा, कुझु ज़िला ठाहिण जी बि ॻाल्हि हले पई, त को शायदि ॿुधूं था त तव्हांजे ज़िले खे बि टोड़ीनि चाहिनि था, सांगड़ खे बि टोड़े कुझु वरी नओं ज़िलो थो ठहणु चाहे, या कुझु शहदादपुर खे बि ज़िलो करणु था चाहिनि, होॾां को सईदाबाद, सकरंड ऐं 2-4 ॿिया मिलाए हिकु ॿियो, इहो ठीकु रहंदो, सही रहंदो, छा थो सम्झो? साईं, इलाही वक़्त खां इहा ॻाल्हि ॿुधूं पिया, पर का अञा कॉमलन को काग़ज़ को प्रपोज़ल न ॿुधो अथऊं, त इन जो अचे। बाक़ी अगरि हूअं ई नंढो ज़िलो आहे, ऐं सम्झां थो अगरि इहा शइ कनि था त इन जो पॉलिटिकली नुक़सानु असांजे मुखालिफ़नि खे थींदो, छो त इन में ॿुधो आहे त थिए बि उन्हनि खे ॾंडो ॾियण जे लाइ पियो थियो, ईअं आहे छा? इहो त साईं अंदरि शायदि को आहे मामलो अहिड़ो, चवंदा त ठीकु आहे, हिन विच में थोरो हिकिड़ो इहो थियो हुयो, माना इन बेल्ट में इहो थींदो त माना हुननि जो जेको बि हुननि जी जेका मेन स्ट्रेंथ आहे हुननि जी, उहा टुटी वेंदी, उहा टुटी पोइ हली वेंदी, इहो सचाई आहे। तव्हां वोट कहिड़े पासे वेंदो? असां वोट त हाला तालके में थिए थो, मटियारी तालके में आहे, सैदाबाद तालके जे कुझु पीसिस में, पर जेको हीउ जेको ॿुधूं पिया जेको प्रपोज़ल आहे, त उन में पॉलिटिकली असांखे त सूट कंदी आहे शइ, पर असांजे मुखालिफ़नि खे शइ सूट कान कंदी, ऐं पोइ उन दौरान इहो करे शयूं पोइ। अच्छा, बहरहाल हूअं तव्हां सां कॾहिं राब्तो थियो आहे पीपल्स पार्टी जी तरफ़ां त चयो यार हेॾां तव्हां? मूंसां राब्तो कोन्हे, कॾहिं ईअं मूंसां राब्तो कोन्हे, न को राब्तो रखणु चाहियां थो, न को मूंसां आहे। छो त कोशिशि ईअं कंदा आहिनि त जिते जिते मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे पाण सां मिलायूं, या वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न पंहिंजे माण्हू खे ॾंडो ॾियण जे लाइ, जीअं जामशोर में बि तव्हां ॾिठो त हिकिड़े मलिक खे थोरो लाइन ते आणण लाइ ॿिए मलिक खे आंदो वियो। ॾिसो, उहे उते जिते फ्लैक्सिबिलिटी हुजे, माज़ी ताईं असां बि का लचक कान ॾेखारी, ऐं हालातनि खे, हालात इन नोयत ताईं पहुची विया, एक्सट्रीम ताईं हालात हू बि खणी विया, एक्सट्रीम ताईं असीं बि खणी वियासीं, फ़िल वक़्त ताईं अहिड़ी का सूरत हाल कान्हे। ऐं ऑलरेडी उन्हनि जा अल्टरनेट असांजा ॿिया दोस्त आहिनि जेके ऑलरेडी इन पीपल्स पार्टी में वेठा आहिनि, ऑलरेडी वेठा आहिनि, उहे बि सुठी स्ट्रेंथ रखनि था, 2013 जी चूंडूं विढ़ी चुका आहिनि, उहे सुठियूं रिज़ल्टूं कढी चुका आहिनि, उहे बि पोइ इलेक्शनूं कीअं तव्हांजे ज़िले मां जेको पीपल्स पार्टी खां अलावा हटी करे जेकॾहिं को मखदूमनि मां फेस हुयो त मखदूम शाहनवाज़ आहे, NTPP हुननि जी बि सियासत रही, नून लीग में उन्हनि जो तमामु घणो वक़्तु रहियो। हाणे उन्हनि जे औलाद मां केरु आहे एक्टिव, को आहे तव्हां सां गॾु आहे, कंहिं सां गॾु आहे? उहे नंढा आहिनि अञा, त पढ़ाई ऐं ज़िमेदारी में हिकिड़ो पुटु आहे, उहो ठीकु आहे, उहो कमु करे थो, तव्हां सां हमख़्याल आहे? असां सां हमख़्याल आहिनि, कोऑर्डिनेशन रहे थी, पर पॉलिटिकली एतिरा एक्टिव न आहिनि, बाक़ी पंहिंजी जीअं थींदी आहे दुनियादारी उते पंहिंजी कनि था पिया। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त तव्हां मखदूम अमार खे बि आंदो तव्हां सां गॾु अची इलेक्शन विड़ियो पहिरियां, हुते शायदि चेयरमैन थियो मुंहिंजे ख़्याल में न, हाला जो शायदि आई थिंक म्यूनिसिपल कमेटी जो अलाए टाउन कमेटी जो थियो, वरी तव्हां सां सेटिंग में इलेक्शन विड़ियो त काउंसलर बि न थियो, हुनजी त हो बि वई, हो बि वई। सही मैनेज्ड इलेक्शनूं हुयूं, उन में जो ॿुधायमि त DC RO हुयो, हाणे जिते जिते अहिड़ा RO हूंदा जेके 2-2 अरब रुपया कढी वञनि, उन ते त कंहिंजी पॉलिटिकली क्रेडिबिलिटी जो अंदाज़ो कोन थो लॻाए सघे, ईअं पॉलिटिक्स में ईअं थींदो आहे, अब्दुल्ला शाह बि ईअं इलेक्शन हारी हुई। पोइ हाणे मखदूम अमर तव्हां सां गॾु आहे या वरी वरी वियो पीपल्स पार्टी? असां सां गॾु कोन्हे, त होॾे हली वियो, मतिलबु हुननि वरी ज़ाहिर आहे हू इहो वॾो मसइलो ख़बर अथव कहिड़ो आहे तव्हांजे ज़िले जो, पर न जेकॾहिं हेॾां वञो त पोइ मखदूम, होॾां वञो त पोइ मखदूम, अपोज़िशन में मखदूम, हुकूमत में मखदूम, मतिलबु वीचारा माण्हू कारे न साईं, जमहूरियत जो हुस्न ई इहो आहे न, इहो आहे त सभु मखदूम हूंदा। हू चवंदा आहिनि लोह खे लोह कटींदो आहे, न हिन लोह खे त लोह कटियो, होॾां त सॼो मुल्क लोह लॻो पियो, हुते त सभु मखदूम आहिनि, ऐं वरी मखदूम में अची बि चइबो आहे मखदूम न खपनि, त वरी मखदूम माना माण्हू खे खपे, चवनि था दादा मखदूमनि खे हटायो, ॿिया मखदूम अचनि, माना मखदूम ईंदो, बाक़ी फ़ाइदो कहिड़ो? ऐं चवां थो ॿिया दोस्त बि अचनि, अगरि को प्रॉपर आहे, सुठो कैंडिडेट थींदो, असीं हुन सां गॾु बीहंदासीं, मदद कंदासीं हुननि जी। तव्हांजो हू किथे आहे, हाला ऐं घणो वोट किथे आहे तव्हांजो, मटियारी तालके में या हाला तालके? हाला तालके में। तव्हां माना मटियारी जंहिं माना जलाल शाह सां इन सां करे सघो था इतिहाद? अरिड़हं में कयोसीं न, कयो तव्हां? अरिड़हं में कयोसीं न, मतलब अलायंस 22 में कयोसीं, अरिड़हं में कयोसीं, खटियो कोन था न सही, खटियो त पर 60,000 वोट पिया आहिनि, छा कंदासीं 60,000 वोट खे? न माज़ी में पिया आहिनि। इहो काफ़ी साल अॻु में मूं पंहिंजो सवाल कयो, इहा साॻी ॻाल्हि कई सरदार अख्तर मैंगल जो, जॾहिं मूं इस्लामाबाद में इंटरव्यू पियो कयो त हुनखे इहा ॻाल्हि कई हुयमि, त हुनखे चयो पंहिंजे पहिरियों दफ़ो पंहिंजा नेशनलिस्ट उन वक़्त में न बीठा इलेक्शन में, हुतां जा त नेशनलिस्ट पहुची था वञनि, खटे था अचनि, हिते पाण वारनि खे त कोन थो मिले, त मूं हुनखे चयो त पहिरियों भेरो फलाणे ख़ान जेको आहे हेतिरा हज़ार वोट खया आहिनि, त पोइ चई हा ॾाढो ज़बरदस्त, पोइ तव्हां वटि इहो पहाको हलंदो आहे न,
त मरीज़ मरी वियो, बाक़ी वज़न जी ख़बर पइजी वई। सो तव्हां वटि चई ॿिया जेके बि आहिनि उहे मरीज़ त मरंदो आहे, वज़न जी ख़बर साईं पवंदी। ॾिसो, आउं अञा ताईं इन तक तां इलेक्शन कोन विढ़ियो आहियां। हा, मुंहिंजी फैमिली जा ॿिया फ़र्द विढ़िया आहिनि, आउं कोन विढ़ियो आहियां। तव्हांजो वालिद साहिबु न 18 में विढ़िया हुए, उन खां पोइ कोन्हनि विढ़िया। चाचा विढ़ियो 2008 तव्हांजे में। वालिद साहिब खे कीअं हराए वियो? पीपल्स पार्टी जी हूंदी, माना मटियारी में पीपल्स पार्टी हराए वई, इहो भला कीअं थियो? तॾहिं जा डायनेमिक्स उते ईअं थियो त मखदूम साॻिया नी, मखदूम अॼु बि साॻिया ई आहिनि। 2002 जी ॻाल्हि था करियो। उन खां पहिरीं 2001 जी लोकल बॉडीज़ इलेक्शन असां खटी। पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जो सिटिंग सदर पंहिंजे घर जी यूनियन काउंसिल हाराए वियो असांजे साम्हूं 2001 में। ठीकु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ इहो तक असांजो कोन हो। असांजो तक हाला वारी प्रोविंस असांखे ॿिए तक में मोकिलियो, ॿिए तक में मोकिलियो। तक असांजो, असांजी सॼी स्ट्रेंथ हाला वारी प्रोविंस में हुई। न पर तव्हां पीपल्स पार्टी जी टिकट ते, भले पीपी टिकट ते हुआसीं, पर पीपी टिकट अगरि असां वटि हाला में हुजे हा त पोइ भले केर बि के छाप करे त बि एतिरो फ़र्क़ु कोन पियो। उहो तक ॿियो हो। तव्हांखे पंहिंजनि त कोन हरायो? उन्हनि त असांजा मुखालिफ़ शुरू खां वठी रहिया आहिनि, पर उनजे बावजूदि भले पार्टी हुजे, पर उनजे बावजूदि मां चवां थो त अगरि असां वटि हूअ असांजे घर वारी सीट हुजे हा त ईअं कोन थिया। हुननि इन करे बि न चाहियो त पैरेलल हिकिड़ो मखदूम हाउस जे मुक़ाबले में हाला हाउस छो अचे उनमें, उनजे पर उनजो प्लान असां 2005 में कयो। जे असां पीपी जी टिकट ते 2002 में इलेक्शन हारी त हुननि बि पीपी जी टिकट ते ज़िलो छॾे भॼी विया। 2005 में बीठा ई कोन। 2005 जी लोकल बॉडीज़ इलेक्शन, ज़िले नाज़मी जेका हुई, कॾहिं पीपल्स पार्टी ज़िलो हारियो आहे, कॾहिं पीपल्स पार्टी सीटूं हारियूं आहिनि। 2005 में असां उन शइ जो प्लान कयो। ठीकु आहे। जे असां हारी खटी शाह साहबनि त हुननि खे त डायरेक्टली फ़ाइदो कोन थियो। त जीअं असां ॿिनि मुख़्तुमनि जड़े में वरी शाह साहब हिकिड़ो ज़िले नाज़िम थी वियो। ठीकु आहे, उनजो भला उनजो फ़ाइदो थियो। फ़ाइदो त जॾहिं बि असीं मख़्तूम पाण में विढ़िया आहियूं, फ़ाइदा टिनि जा थिया आहिनि, या तारीख़ रही अथनि। न त पोइ तव्हां जेको हाणे ठहण जी ॻाल्हि कई आहे, मतां ठहण जी ॻाल्हि मूं कान कई आहे। हाणे तव्हांजो नो ठहण जी मूं ॻाल्हि कान कई। आउं चवां थो इलेक्शन विढ़ंदुसि, ठहण छा थो। आउं चाहियां थो त इन गंद खे स्टॉप थियणु खपे। ज़ाती जेको गंद हले पियो, 50-50 हले पियो। अञा हले पियो हाणे त कोन्हे, पर इहो गंद स्टॉप थियणु खपे। हिननि सां न, सभिनी सां। केस सभु ख़तमु थी विया? केस त हुआ ई कूड़ा, हलनि पिया, ख़तमु थी विया। केस कहिड़ा हुआ? हिकिड़ो केस मूं ते दाख़िल कयो जैकमाबाद में हुउसि, मीर मंज़ूर ख़ान पंवर जे फ़ौतगी ते वियल हुउसि पवन साहिबनि वटि। FIR दाख़िल थी आहे, क्यामड़ी में 3000 रुपए जो सरियो। ॿी FIR मूं ते दाख़िल थी आहे, 15 बोरियूं सीमेंट जी धकेटी, जंहिं साल 20 लख रुपया त एग्रीकल्चर इनकम टैक्स मूं पियारियो, उन साल 20 मूं ते दाख़िल थी विया। वरी 3 FIR मूं ते दाख़िल थी आहे, कराची जे क्रीक क्लब में वॉक करियां। हाला में और FIR में लिखियो अथनि 8 करोड़ जी लैंड क्रूज़र में चढ़ी, हाला मां 15,000 जी वीगोटेल मोबाइल चोरी करणु विझाऊं। जहाज़ हो, मोटर आहे, छा हो, इहो असांजे मुल्क में सां एॾियूं FIR हुयूं। इहे तव्हांजे बयाननि जे करे थियूं, तव्हांजे इन्हनि जेको तव्हां इहो मोटर वारो स्कैंडल खयो इनजे करे थियूं? ऑब्वियसली मोटर वारो इशू इहो, छो त हिकिड़ो मोटर वारो इशू। तव्हांजो हुन वक़्तु लैंग्वेज नौजवान हो, नवां आया हो, त तव्हांजी लैंग्वेज बि ॾाढी हार्श हूंदी। ॾिसो, हार्श मुंहिंजी लैंग्वेज इन करे थी त पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस हुननि कराई, स्टार्ट हुननि कयो। ठीकु। अगरि हू उहा शइ प्रेस कॉन्फ्रेंस न कराई न पंहिंजे बंगले ते, त आउं इहा लैंग्वेज न खणी वञा। ऐं अॼु बि चवां थो, पोइ इन्ही जे करे ई तव्हांजे लहजे जे करे ई तव्हांजे वालिद साहिब खे बि जेल ॾिसणी पई तव्हां सां गॾु? नो, मुंहिंजे लहजे करे न, मुंहिंजे वालिद साहिब ते हुननि FIR दाख़िल करायूं। पोइ मुंहिंजे वालिद साहिब जे ख़िलाफ़ हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कराई। उन खां पोइ मूं इहा लैंग्वेज इस्तेमालु कई। भले जंहिंखां पोइ वरी तव्हांखे पोइ कई, पर उहो पहिरीं मतां आई हुजे, उहो तव्हांजी हुन ते कहिड़ी कावड़ी मखदूम फज़ल साहब ते, उन ते छा हुयो? तॾहिं कंट्रोल सॼो हुननि वटि हूंदो हो। ज़मीदारियूं हर शइ ॾिसण लुक आफ्टर कंदा, त मूं त हुन खां पोइ लुक आफ्टर करणु शुरू कयूं। शाख असांजी हूंदी हुई हिकिड़ी मारखवा में, शाख असांजी डायरेक्ट आउटलेट आहे असांजो। उन शाख खे DC रोकियो, चई पाणी कढण जे लाइ बंदि कयो। पोइ शाख में असांजे वालिद साहिब खोलराई ज़बरदस्ती रेज़िस्ट करे। पोइ इशू ई उन्हनि जो, हालांकि आउं त उमिरि ते वियल हुअसि, मुंहिंजो त उन शइ सां वास्तो ई कोन हो। ठीकु। ऐं पंहिंजे वालिद साहिब जे करे उते वियुसि। पोइ इशू त पोइ हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कराई मुंहिंजे वालिद साहिब जे ख़िलाफ़। पोइ उन जे रद्द अमल में मूं कयो, शुरूआति पहिरीं हुननि कई। अच्छा, हिकिड़ी ॿी बि हाणे आख़िर में हलूं था, पाण वटि ॾाढी सिंधी में सिंध जे अंदरि पाण शासी हिकिड़ी रिवायत या हिकिड़ो कल्चर मौजूदु आहे त माण्हू ख़ुशामदी बि हूंदा आहिनि, अची वेंदा, साईं ज़बरदस्त थी वियो, साईं हीअ तव्हां पोइ भली तव्हां ग़लति फ़ैसिला करे अचो, पर ख़ुशामदी तव्हांखे सिर्फ़ु तव्हां टोटली ओवरऑल सिंध जे पॉलिटिकल कल्चर जी ॻाल्हि थो कयां थी। ज़बरदस्त तव्हां वाह जो तकरीर कई, तव्हां हीअ कयो, जेके फूकूं ॾींदा आहिनि माण्हू।
हाणे हिन कंडीशन में तव्हां वटि अहिड़ा माण्हू अचनि था जेके चवनि था साईं सही ठीकु थियो, भला हाणे मखदूम साहिबु वालिद साहिबु आहे पर हाणे हू हुनजी सियासत मां रिटायर आहे, सही कई, ठीकु आहे, भले अलॻि थी वियो, या काफ़ी के माण्हू अहिड़ा अचनि था न साईं तव्हां पंहिंजे वालिद साहिब खे परचाइण ॾिसो न वालिद साहिब जी इज़त आहे, परचाइण छो न परचाईंदासीं न, इहा कहिड़ी ॻाल्हि था करियो? न उहे माण्हू अची अहिड़ी ॻाल्हि कनि था, या माण्हू उन्हनि खे ख़ुशामदी हिकिड़ा चवनि एतिरी माण्हुनि खे आउं सम्झां थो मूं एतिरी एक्सेस ई कान्हे नी, न को एतिरी उन्हनि खे ज़रूरत आहे जो असां सां एतिरो पर्सनल मामलनि ते ॻाल्हाए सघनि। ऐं हर फैमिलियुनि में इहे थींदा आहिनि, बेनज़ीर साहिबा ऐं नुसरत भुट्टो साहिबा में बि इख़्तिलाफ़ हुआ, एजाज़ जखरानी ऐं बाबल जखरानी इलेक्शनूं विढ़िया मूं साम्हूं, शबीर अहमद चांडियो संदसि वालिद इलेक्शनूं विढ़िया मूं साम्हूं, असां त इलेक्शनूं कोन विढ़ायूं साम्हूं, ठीकु आहे, एक थींदा आहिनि, बाक़ी एतिरी ईअं कंहिंखे एक्सेस ई मूं कान्हे नी जो केरु अची मुंहिंजे वालिद साहिब जे ख़िलाफ़ु मुंहिंजे साम्हूं अची करे ॻाल्हाए। बाक़ी पॉलिटिकल नज़रिए तहत या किन शयुनि तहत अगरि इख़्तिलाफ़ आहिनि, सो मां चवां थो पहिरियों ठीकु थियनि, अलाह हुननि खे ज़िंदगी ॾे, सिहत ॾे, ठीकु थियनि, उन खां पोइ उन्हनि शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। बाक़ी को तकरार त ज़ाहिरनि त तव्हां बि मूंखे सालनि खां सुञाणो था, हर शइ अलॻि आहे, उनखे त वक़्तु थियो, बंगला, गाॾियूं, पंप, बनियूं, ज़मीनूं, इवन पॉलिटिक्स। असां जेके तव्हांजा दोस्त आहियूं या तव्हांजा जेके ॿिया दोस्त हूंदा, उहे हाणे ज़ाहिर आहे हिकिड़े पढ़ियल लिखियल नौजवान मां इहो एक्सपेक्ट ई नथा करे सघनि तो पंहिंजे वालिद साहिब सां। इहो ई त ॾिसो न, मुंहिंजी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजे लाइ त शॉकिंग हुई, जेका मखदूम फज़ल साहिब जी जेका गुफ़्तगू मुंहिंजे लाइ ज़रूरु शॉकिंग पर जेका मुंहिंजी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी तव्हां शायदि सभिनी एक्सपेक्ट कयो त शायदि आऊं न मतिलबु मां पाण ज़ाती तौर ते मूंखे इहो त कॾहिं बि न, छाकाणि त ज़ाहिर आहे पोइ त तव्हां में पोइ हिकिड़े पोइ ॿिए कंहिं माण्हू में कहिड़ो फ़र्क़ु आहे, जेकॾहिं तव्हां ॿाहिरियां पढ़ी लिखी अचो ऐं तव्हां ॿिए कंहिंजे लाइ ॾिसो मुखालिफ़नि जे लाइ अलॻि शइ आहे, पर वालिद साहिब जे लाइ त सभु शयूं सरेंडर आहिनि। बिल्कुलु ईअं, उहा त डिस्कशन ई कोन्हे इन शइ ते, पर इन खां सवाइ मां अर्ज़ु थो कयां त असांजे मुखालिफ़नि ते नथो ॻाल्हायां, ओवरऑल सभिनी ते ॻाल्हायां थो, ऐं कंहिं बि माण्हूअ लाइ ज़ातियात ते वञण जे लाइ हाणे तयारु न आहियां। सुठी ॻाल्हि, पुठे दफ़े बि इन जे करे वियुसि त तॾहिं सॼो कंट्रोल कमांड मुंहिंजे वालिद साहिब वटि हूंदी हुई, उन्हनि सां ऐं 2022 जे अक्टूबर में इशूज़ थिया, तव्हां मुंहिंजो इंटरव्यू कयो डिसंबर में शायदि मूंखे यादि पवंदो, त आउं वियल हुउसि उमिरे ते, ऐं उमिरे तां अची मूं वटि मुबारकबाद ॾिनी, मूंखे ख़बर ई कान हुई त शाख जो छा मसइलो आहे, छा पहले मूंखे असांजो मैनेजर आहे नाज़िम रहियो यूनियन काउंसिल जो, बिटशाह जो सुजाद हूंदो, वकार शाह, उन खां यूनियन काउंसिल खटी 2005 में, उन मूंखे फ़ोन करे चयो त साईं वॾे जो हुकुम तव्हां अचो शाख ते, मूं चयो हाज़िर अचूं था, असीं हुते पहुतासीं त पोइ कहाणी ॿी लॻी पई हुते, पर बहरहाल असीं बीठासीं, उन खां पोइ हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कराई, उन में XYZ जेको असांजे मखदूम ख़ानदान जे तहज़ीब जे टोटली बरक्स हुई, हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कराई। उन खां पोइ आऊं ड्यूरिंग कस्टडी मूंखे कोर्ट ते खणी आया, VRO गन मोबाइल जहिड़ो वॾे खे दहशतगर्द खणी आया, प्रोटोकॉल सां खणी आया, पोइ मां जो वॾो कहूं दहशतगर्द मूंखे खणी आया, पोइ मटियारी कोर्ट में ड्यूरिंग कस्टडी उते वेठासीं, त उन खां पहिरियों मूंखे यादि आहे बिटशाह थाणे तां पिया निकितासीं, त 2-3 असांजा फैमिली मेंबर हुआ, ॿिया माण्हुनि चयो त अॼु कोन था ॻाल्हायूं, मूं चयो न ॻाल्हाईंदासीं त अॼु ॻाल्हाईंदासीं, अॼु जे न ॻाल्हाईंदासीं त पोइ कॾहिं कोन ॻाल्हाईंदासीं, पोइ उते मूं उन ख़िलाफ़ु ॻाल्हायो, ऐं पोइ वरी उहो सिलसिलो मूं ते ॻाल्हायो, मूं चयोमांसि त तूं उते बहरहाल उहा गैर पार्लियामानी लैंग्वेज हुई, जेका ॻाल्हाइण जे लाइ हाणे तयारु कोन आहियां, पोइ उते मूं ॻाल्हाई, त मूं इम्प्रेशन ॾिनो त आऊं जे ॻाल्हायां पियो त ॼऊं ड्यूरिंग कस्टडी तव्हांजी हुकूमत, तव्हांजी SP, तव्हांजो रखराइल, त ही हालात इन खां वर्स ताईं मुंहिंजे लाइ कुझु नथा करे सघो जो मूंखे हथकड़ी लॻी पिया, पोइ मां तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हायां पियो, माना आऊं डिॼां नथो, गेस्चर ॾियण जे लाइ, बाक़ी उन खां पोइ खणी विया, उन में हुननि जा बि नुक़सान थिया, असांजा थिया, ओवरऑल नुक़सान असांजे ख़ानदान जो, त असांजे ख़ानदान जो इहो इम्प्रेशन न आहे, असांखे माण्हू असांजे अदब जे करे, इख़्लाक़ जे करे सुञाणनि था, असांखे इहो कमु न आहे त असीं हीअं कफ़ मथे करे असीं ॿिए खे भई हीअं चऊं हूअं चऊं या ॿियनि खे विढ़ायूं, इहे हालात मुनासिब न आहिनि, असांजे लाइ बि मुनासिब न आहिनि, हुननि जे लाइ बि मुनासिब न आहिनि, असां माण्हू असांखे ॿिए निगाहुनि सां ॾिसनि था, विच में हालात हलिया विया, हुन में रिस्पॉन्सिबल रुॻो आऊं कोन हुउसि, सभु रिस्पॉन्सिबल आहे हुन में, पर इन खां सवाइ बि रुॻो असांजे मुखालिफ़नि जी ॻाल्हि नथो कयां, ॿिया बि जेके आहिनि सियासी दोस्त उन्हनि सभिनी सां असांजी हिकिड़ी, ऐं इहो ई मुंहिंजो रहियो आहे, त आऊं चाहियां थो सभिनी खे ठाहे जोड़े, सभिनी खे खणी एंटी पीपुल्स पार्टी जेके बि आहिनि, बाक़ी नज़रियात सभिनी जी अलॻि आहे, उहा रहंदी, उमेद कयूं था त असां वरी अलायंस खे जीअं लाड़काणे खे राजूनी इताद खे मोट मिली, ईअं मोट असांजे इताद खे मिलंदी। माना इहो तय त मुहर्रम खां पोइ तव्हां इहो इजलास कयो पिया, ऐलान कंदो न, मुहर्रम खां पोइ आऊं जलसनि जो आगाज़ कयूं पिया, मुख़्तलिफ़ ज़िले जे शहरनि में, पोइ इनिशियली आहिस्ता केतिरा, हिकिड़े ज़िले में घणा जलसा कंदो? ज़िले में साईं मुख़्तलिफ़ शहरनि, माना मटियारी हाला में कंदासीं इनिशियली, सईदाबाद में कंदासीं, बिटशाह में कंदासीं, टे जेके आहिनि जिथे आऊं सम्झां थो त मुंहिंजो असरु आहे, इते त आऊं कंदुसि, बाक़ी पोइ ॿिया जेके दोस्त यार आहिनि, मटियारी थी वियो, उॾोलाल स्टेशन थी वियो, उते दोस्तनि सां कोऑर्डिनेशन सां दोस्तनि जी मर्ज़ी पुछंदासीं, जे दोस्त आहिनि मूड में त हुननि सां गॾिजी सॼी पोइ कंदासीं, ॿियूं बि क़ुवतूं आहिनि,
मुंहिंजी आदत कान्हे जो बि ॻाल्हि करियां त सभिनी करियां इलेक्शन बि अलायंस में थींदी ऐं सोचा 3 सीटुनि ते बीह रहंदुसि या मुंहिंजे आउं हिकिड़ी सीट जो कैंडिडेट आहियां सो बि अगरि दोस्तनि चयो त मन सभई गॾिजी हिकिड़ो कैंडिडेट बाक़ी सभु हुनखे सपोर्ट कंदा साॻिए नमूने ते। मखदूम साहब वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच।